अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं हो, खैरियत सां हो, ख़ुश हो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, छा कुछ थी रहियो आहे ज़िंदगी में, छा सिर्फ़ पंहिंजी ही ज़िंदगी जी ख़ैर ख़बर वरिती आहे या क़रीब क़रीब में बि ॾिठो आहे। जे न ॾिठो आहे त नज़र मां थी विझरायां, थोरो सो घणो परे न, वॉशिंगटन ताईं वञूं था, घणो परे नथा वञूं, एतिरो ई परे वेंदासीं, इन खां वधीक परे न वेंदासीं। भई फाइनली उन ॻाल्हि जा जंहिंजा चर्चा खोड़ सारा हुआ मार्केट में त डोनाल्ड ट्रम्प जेके आहिनि उहे उन्हनि जी कॾहिं ओथ टेकिंग सेरेमनी थींदी, कल्ह फाइनली थी वई, इनॉग्रेशन थी वई, फाइनली ही इज़ द 47th प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड किंगडम ऐं उन सां गॾोगॾु यूनाइटेड अमेरिका सॉरी। अच्छा, उन सां गॾोगॾु न सिर्फ़ु इहो बल्कि उन सां गॾोगॾु जॾहिं बि अहिड़ी का सेरेमनी थींदी आहे यूनाइटेड नेशंस जहिड़ी स्टेट जे लाइ थींदी आहे त असां वटि खोड़ सारनि जॻहनि तां खोड़ सारा कॉमेंट्स अचणु स्टार्ट थी वेंदा आहिनि। अच्छा, जेके क़रीब खां डिफरेंट शयुनि खां कॉमेंट आया आहिनि उन जी तरफ़ त नथा वञूं, बट एटलीस्ट असांजे प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर सुठनि कॉमेंट्स में वेलकम कयो आहे डोनाल्ड ट्रम्प खे, बिकॉज़ ज़ाहिर आहे जॾहिं बि कंहिं बि मुल्की लेवल ते कुझु बि थिए थो, ग्लोबल लेवल ते कुझु बि थिए थो त उन में तव्हांजा रिलेशन्स काउंट था कनि। त दुआ इहा ई आहे त जंहिं तरीक़े सां सोचियो आहे उन तरीक़े सां सुठनि रिलेशन्स सां गॾु ही जेको सफ़र आहे उहो बि स्टार्ट थिए, ॾाढो ख़ूबसूरती सां स्टार्ट थिए। सफ़र इन जो त स्टार्ट थी वियो आहे, पर गॾोगॾु सफ़र में खोड़ सारियूं ॿियूं शयूं बि आहिनि जेके नज़र अचनि थियूं। स्पेसिफिकली जॾहिं पाकिस्तान में जॾहिं कराची में नज़र विझां थी त रिसेंटली हिकु डाउ यूनिवर्सिटी हॉस्पिटल जे हिकु रिसर्च मुताबिक़ त असां वटि हिकु दफ़ो ॿीहर मोर देन 35 केसिस अहिड़ा आहिनि जेके कोविड जा मिलिया आहिनि। मूंखे यादि अचे थो त असां सभु वैक्सीनेटेड हुआसीं। मूंखे यादि अचे थो त असांखे चयो वियो हो त जी अगरि तव्हां वैक्सीनेशन कोन कराईंदो त तव्हांजो सिम्स ब्लॉक थी वेंदियूं, हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो। ऐं ख़बर इहा पई त तक़रीबन असां तमामु माण्हुनि खे वैक्सीनेशन ताईं पहुचाइण जे लाइ असां राज़ी थी विया हुआसीं ऐं काफ़ी सारा माण्हू वैक्सीनेटेड थिया बि हुआ। पर हिकु दफ़ो ॿीहर ख़तरो आयो आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर इहो चयो वियो आहे त शायदि ही वधीक स्ट्रॉन्ग तरीक़े सां माण्हुनि खे असरु करे पियो। सो अच्छा, जेसि ताईं असां छो त एॾा यूज़ टू थी वियासीं उन वायरस जा, जो असांखे ख़बर हुई त ठीकु आहे वायरस ईंदो ऐं हलियो वेंदो। हा, काफ़ी सारियूं अमवात बि असांखे नज़र आयूं, बट एटलीस्ट असां उन सां गॾु ज़िंदगी गुज़ारणु सिखी छॾी हुई। बट उन खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर उन वायरस जो अचणु, इहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ ख़तरनाक न आहे बल्कि तव्हांजे क़रीब जेके माण्हू रहनि था शायदि उहे एतिरा कैपेबल न हुजनि जो उन वायरस खे फेस करे सघनि, या उन्हनि जो इम्यून सिस्टम एतिरो स्ट्रॉन्ग न हुजे जो उन वायरस खे फाइट करे सघे, त उन्हनि जे लाइ तव्हां ख़तरो ठही सघो था। जेकॾहिं हिन वक़्त ताईं असांखे को डेथ रेशो न मिलियो आहे त इनजो इहो मतिलबु बिल्कुलु बि न आहे त हीउ ख़तरनाक वायरस न आहे। हीउ ओतिरो ई ख़तरनाक वायरस आहे जेको असांखे 2019 में मिलियो हो। असां लॉकडाउन में वियासीं, डिफरेंट शयूं थियूं हुयूं, हींअर बि एतिरो ई ख़तरनाक आहे। शायदि तव्हांजो इम्यून सिस्टम फाइट करे सघे थो, पर तव्हां सां जुड़ियल जेके माण्हू आहिनि शायदि उहे ख़तरनि में आहिनि। इन सां गॾोगॾु जी इन्फ्लुएंज़ा जो बि हिकु वायरल जेको आहे हिकु ॿियो, इहो बि कराची में साह वठे पियो। इन जा बि केसिस डिफरेंट जॻहियुनि ते मिलनि पिया। ही उहो वायरस आहे जेको ईंदो आहे त वञण जो नालो कोन वठंदो आहे, जेको असां अॼुकल्ह चऊं पिया न यार एतिरा ॾींहं थी विया आहिनि माण्हू सही नथो थिए, माण्हू सही नथो थिए। त ही उहो वायरस आहे जेको ईंदो आहे त पोइ वञण जो नालो कोन वठंदो आहे, पोइ चङी ख़ासी तव्हांखे हिन जी महिमान नवाज़ी करणी पवंदी आहे। सो अगरि तव्हां चाहियो त फ्री में कंहिंजी महिमान नवाज़ी न कयो ऐं अहिड़े कंहिं वायरस जी महिमान नवाज़ी न कयो, त प्रिकॉशन्स प्लीज़ वठो। मौसम भी आहे, गॾोगॾु आलूदगी भी आहे, कुछ गलो ख़राब ऐं डिफरेंट शयूं जी जेके असरात आहिनि उहे मूं ताईं बि पहुचा आहिनि। बट आई एम वेरी श्योर इंशाल्लाह जल्दी इंशाल्लाह क्योर थी वेंदासीं ऐं जल्दी हिननि तमामु वायरसिस खां असां ॿाहिरि निकिरी ईंदासीं। पर हिन वक़्तु वरी मां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणु चाहियां थी, जेको असां पहिरीं सैनिटाइज़ेशन जो जेको हिकु प्रैक्टिस रखी हुई, उहा ज़रूरत आहे त हिन दफ़े वराए सां असां उन प्रैक्टिस में वञूं, वराए सां सफ़ाई जो उहो ई ख़्यालु कयूं, वराए सां फलां जॻह तां वञी कुझु बि न खाए छॾियूं ऐं वराए सां मास्क जो ऐं थोरो सो माण्हुनि में गैप जो थोरो सो असां ख़्यालु रखूं। इन सां गॾोगॾु जेकॾहिं इफ़ यू आर समवन जंहिंखे कफ आहे, जंहिंखे फ्लू आहे, जंहिंखे फीवर आहे,
कोशिश कयो त तव्हां खां ॿिए कंहिं ताईं उहा शइ फॉर्वड न थिए, तव्हां खां ॿिए कंहिं माण्हू ताईं उहा शइ न लॻे। जेॾीमहिल तव्हांखे कफ कयो था, तव्हांखे तव्हां स्नीज़ कयो था, कोशिश कयो त पंहिंजे हथ में तव्हां वटि को रुमाल हुजे, को टिशू हुजे, न हुजे, देन यू हैव योर आर्म, त तव्हां हिते बि का बि स्नीज़ करे सघो था, का बि खंगी सघो था, ताकी उहा शइ तव्हां ताईं रहे, ॿिए कंहिं तां ट्रांसफर न थिए। अच्छा जी, इन सां गॾो गॾु प्रोग्राम जी तरफ़ अचूं था। ही त दुनिया जूं ॻाल्हियूं कयूंसीं, ऐं पंहिंजे शहर में, पंहिंजे मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे उन जे बारे में बि ॻाल्हाइणु ज़रूरी हूंदो आहे। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था। प्रोग्राम में जेके महिमान अॼु सां गॾु जुड़िया आहिनि, 3 डिफरेंट कॉर्नर्स आहिनि जिन खे असां जोड़ियो आहे, ऐं उनजो रीज़न बि इंशाअल्लाह तव्हांखे प्रोग्राम में ख़बर पइजी वेंदी। सभिनी खां पहिरीं हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जबरदस्त। ज़िंदगी कीअं हाशिम भाई? बेहतरीन। कीअं गुज़रे पई? किथे गुज़रे पई? शुक्र है अल्हम्दुलिल्लाह। तबियत सही है हाशिम भाई? हाँ। वायरस आहे या अञा चाय वाय पी रहियो आहे अंदर में? वायरस बस मौसम सां गॾु हले पियो। मौसम सां गॾु हले पियो, पाणी हलियो वियो, अरे टेंशन। मां एक्चुअली इहो ई चवंदी आहियां, सुबुह बि यूज़ टू थी विया। सुबुह बि मूंखे ईअं लॻो पियो त शायदि को हिम्मत न थींदी। राति जो 101 बुखार में किथे मां हुअसि, ऐं सुबुह जो मां उथियसि त बुखार 100 ते पहुची वियमि। चयो तबियत कुझु बहितरी जी तरफ़ वञे थी, फौरन उथी वञा, इन खां पहिरीं जो वायरस मूंखे उथण न ॾे। सो असां इन शइ में घटि में घटि मूंखे लॻे थो मां थोरो सो उन वायरस खे, ख़ुदा न ख़ास्ता उहो वायरस मूंखे हुजे, बट जेके बि नंढियूं नंढियूं वायरल शयूं आहिनि उन्हनि खे अॼु घटि में घटि हरायो आहे असां। अच्छा जी, महिमान जी तरफ़ वञूं था। जेके महिमान सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे असांजी फील्ड सां रिलेट करे थी। ही इज़ एन एक्टर, अ सिंगर एंड प्रोड्यूसर ऑल्सो। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब दर्शन लाल वलीचा साहबनि, जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल दुआ है। तबियत ठीकु आहे? बिल्कुल। ज़िंदगी कीअं आहे दर्शन साहब? सही थी हले। सही हले? किथे हले थी? कीअं हले थी? कहिड़ी गाॾी ते हले थी? गाॾीअ ते न थी हले, पाण था हलायूं। पाण था हलियो? पाण खे घणा इंजन ज़िंदगी में ठाहिया आहिनि पंहिंजी गाॾी, पंहिंजी ज़िंदगी खे हलाइण जे लाइ। कंहिं त इंजन सां हलंदी हूंदी न? जी 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 बिल्कुल। न त केतिरो फोर्स लॻो आहे ज़िंदगी खे हलाइण में? फोर्स त खपे हलाइण लाइ। सो लॻी रहियो आहे फोर्स। जी 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 सही आहे। जॾहिं कुझु ॿिया माण्हू आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां हमेशह पंहिंजा जॾहिं बि स्पेसिफिकली जॾहिं सिंध में रही ॻाल्हि थींदी आहे, ॻोठनि देहातनि जी ॻाल्हि थींदी आहे, त मज़दूर तबिको जंहिंखे असां काफ़ी हद ताईं इग्नोर कंदा आहियूं, पर हिते कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अहिड़ी यूनियन हलाए रहिया आहिनि, जेके उन्हनि मज़दूरनि जी आवाज़ बि थियनि था, उन्हनि जा मसइला बि हल कनि था। तशरीफ़ रखनि था असां जी हिकु चेयरमैन लेबर यूनियन जा चेयरमैन आहिनि असां सां गॾु तशरीफ़ रखनि था, सनाउल्लाह कुराची साहब आहिनि, जेके असां सां गॾु तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तबियत कीअं आहे? ज़िंदगी कीअं आहे? शुक्र। किथे गुज़री रही आहे? अल्लाह जी महिरबानी सही तरीक़े सां गुज़री रही। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, हिकु ॿिया महिमान जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जीअं मां पहिरीं अर्ज़ु कयो त असां 3 डिफरेंट कॉर्नर आहिनि ज़िंदगी जा, जिन खे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सजायो आहे। ऐं हीअ जेका पर्सनैलिटी आहे, पाण हिकु इंस्ट्रक्टर आहिनि डिजिटल मार्केटिंग, जेको हिन वक़्तु दौरे ज़रूरत आहे, त उन जा पाण इंस्ट्रक्टर आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि था फुरकान अज़ीम साहब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुल ठीक। ज़िंदगी कीअं है फुरकान साहब? बेहतरीन, बस फ्लू वगैरह जो चला हुआ मौसम की वजह से। हाँ, वो पहुंचा है आप तक भी? बिल्कुल। अरे मुझे लगता है अब तो हर घर में कहीं ना कहीं किसी ना किसी को जरूर हुआ है। इसमें सभी शिकार हुए हैं जब है ना? ये गुजरा है। बिल्कुल। हाँ। अच्छा, मैं अभी तक तो मुझे ऐसा लगता था कि वो जो इस मौसम का जो फ्लू कफ है अभी तक मुझ तक पहुंचा नहीं है, लेकिन अब मैं भी उसमें शुमार हो गई हूँ। हाँ। सो ऐसा हो नहीं सकता कि कभी सर्दी आए कभी कुछ आए। रीज़न्स उन जा इलाही घणा आहिनि न। असांजी केयर बि न आहे, असांजी जेको माहौलियाती जेको असरु आहे उहो बि आहे, देन असांजा डाइट, असांजा स्लीपिंग पैटर्न्स, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके थियनि थियूं। शायदि मूंखे ईअं लॻंदो आहे त शायदि वायरस एतिरो स्ट्रॉन्ग न आहे, असां पंहिंजे पाण खे वीक कंदा पिया वञूं, तॾहिं उहो ई असां ते अटैक करे थो। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि, महिमान जी तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं हिकु एक्टर सिंगर ऐं प्रोड्यूसर, छो त असांजी फील्ड जा माण्हू आहिनि, त सभिनी खां पहिरीं इन्हनि जी तरफ़ हलूं था, कुझु ॻाल्हियूं कयूं था। जनाब, सभिनी खां पहिरीं त मां ज़रूरु तव्हांखे चाहींदमि त तव्हां पंहिंजी एक्टिंग जी जर्नी, सिंगिंग जी, प्रोडक्शन जी, थोरो सो हिन बारे में ॿुधायो त किथे एक्टिंग कई, कीअं कई, केतिरी कई ऐं केतिरी करे रहिया आहियो, अॻियां छा प्लानिंग्स आहिनि? एक्टिंग
उर्दू चैनल हम टीवी सां स्टार्ट कई। जी जी सही, उतां स्टार्ट थी ऐं छा अॻियां छा उनखे गॾु खणी हलणो आहे एक्टिंग खे? हाँ एक्टिंग हले थी हले थी पई। अच्छा, प्रोडक्शन करण जो कीअं सोचियो? मतलब प्रोडक्शन त हिकु ॾाढो मुश्किल कमु लॻंदो आहे मूंखे त। मुंहिंजे लाइ ईज़ी हो। ईज़ी हो? जी ईअं छो? बैंक बैलेंस घणो? छा रीज़न छा हो? दर्शन साहब छा रीज़न हो? रीज़न इहो हो तो PR घणी हुई मीडिया वारनि सां, हा उन जे करे। सही सही। अच्छा, इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे त असांजी कुझु फील्ड्स अहिड़ियूं आहिनि जंहिंमें असांजी इंडस्ट्री वन ऑफ द उहा फील्ड आहे जंहिंमें तव्हांखे PR जेतिरी स्ट्रॉन्ग हुजे तव्हां ओतिरा सुठा तव्हांजा कम हली सघनि था, जी न? त इहो सोचे तव्हां इंडस्ट्री में एंटर थिया हो त एक्टिंग करे थोड़ी PR ठाहे पोइ वरी प्रोडक्शन करणी आहे। हाँ हाँ सही। अच्छा, छा प्रोडक्शन में छा करण जो सोचो आहे? छा को वॾे लेवल ते को मूवी वूवी करणी आहे? वॾे लेवल ते मूवी हले थो प्रोजेक्ट, इंशाल्लाह अन करीब स्टार्ट। पाइपलाइन में आहे? ओहो, कहिड़ी मूवी ठही रही आहे? केरु करे रहियो आहे? मूवी त मां ई करे रहियो आहियां। जी जी सही सही। सो इंशाल्लाह वेरी सून असां उन मूवी खे ॾिसण वारा आहियूं, इंशाल्लाह। इंशाल्लाह। चलो जी। अच्छा जी, हिकु एक्ट्रेस असां सां गॾु आहिनि गॾोगॾु असां सां ॿिया महिमान बि आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। ऐं तव्हां हिकु लेबर यूनियन जो चेयरमैन आहियो। थोरो सो मां चाहियां थी त असांजे नाज़रीन ताईं बि कुझु ॻाल्हियूं पहुचनि। हिन वक़्तु बि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जेके तव्हांजी यूनियन जा हूंदा या उन तरफ़ अचणु चाहींदा हूंदा या उन्हनि जा मसाइल जेके आहिनि उहे तव्हांजी यूनियन जी जेका लेबर आहे उन जहिड़ा हूंदा, उन्हनि जे बारे में, तव्हांजी यूनियन जे बारे में कुझु ॼाणणु चाहींदासीं। जी जी। पहिरियों त असां जेको कुलाची मज़दूर इत्तेहाद माना जेको असांजो, असां हाणे स्टार्ट कयो 4 महीना थिया आहिनि ऐं उन खां पहिरियां बि असांजा हलनि था पिया माशाल्लाह। माना काफ़ी जेके हाण में कोई अलॻि करे थो, कोई अलॻि करे थो, अहिड़ी मां 4 हलनि था पिया। 3 पहिरियों हलनि था, चौथो असां हाणे खोलियो। सही। त 4 महीना असांखे थी विया आहिनि ऐं अलाह जी महिरबानी आहे। हमेशह पंहिंजे लाइ हर को सोचींदो आहे, मज़ो तॾहिं आहे जॾहिं कंहिं माण्हू कंहिं ॿिए जे लाइ सोचे। त मुंहिंजी हमेशह इहा ख़्वाहिश रही पंहिंजे पाण सां लॻा रहियो। मां जे लाइ ग़रीब वॾी अहमियत रखे थो। मां पाण खां वधीक मां ग़रीब खे अहमियत ॾींदो आहियां। छो जो इंसानु हिकु मिटी जो पुतलो आहे। इंसानु छा रहंदो? पंहिंजो ख़्यालु हर को रखे थो, जॾहिं ॿिए कंहिंजो रखे थो मज़ो उन में हूंदो आहे। असां हिकिड़ी कोशिशि कई आहे जंहिंसां मुंहिंजी टीम आहे। मोहम्मद आसिफ हाई कोर्ट जो सीनियर वकील आहे, सीनियर क्लर्क आहे ऐं उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि। ज़ुबैर अहमद आहे ऐं ज़हीर अहमद आहे, खलीक अहमद आहे ऐं आमदीन आहे ऐं साईं खे जो ॿिया बि आहिनि काफ़ी दोस्त। सही। नाला त नथा अचनि। माना इहो जॾहिं मां स्टार्ट कयो 2 ॾींहं अञा रहनि पिया। माना जॾहिं मां ऐलान कयां पियो इन जो कुलाची मज़दूर इत्तेहाद जो, पहिरियों बि असां वटि हलनि पिया। त जॾहिं 2 ॾींहं पहिरियों मां ऐलान करण जी माना सोचियो त हिकिड़े ॾींहुं पहिरियों मूं ते एॾो दबाव प्रेशर विधो वियो मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते, मुंहिंजे ब्रदर खे एॾियूं धमकियूं माना सरेआम नंबरनि तां, पंहिंजे नंबरनि ते। माना मूंखे एतिरियूं धमकियूं ॾियनि पिया, हिरासा कयो न जो राति जो मां हिकिड़ी हार मञे चुकमि। मां जो हे त पोइ मां हिकिड़ी मौत जो मुक़ाबले में वञा थो पियो। त पोइ उन खां पोइ जॾहिं ज़रूरी ॻाल्हि आहे जेको अहिड़ा कमु कंदो, ग़रीबनि जी मदद कंदो, अॼु सच ॻाल्हाइण वारो मां सम्झां थो त मुजरिम आहे। जेको कूड़ ॻाल्हाए, कूड़ जो दौरु हले थो, सच जो दौरु न आहे। माना ॾाढे जो दौरु आहे, ग़रीब जो दौरु न आहे। ग़रीब जी तरफ़ वञूं था, ग़रीब जे वारो ॻाल्हायूं था त मारिया वञूं था या जेलनि में वञूं था, जे ॾाढे जे वारो अचूं था, ॾाढे जे लाइ ॻाल्हायूं था, पोइ त को मसइलो कोन्हे। पोइ मां माना 95% हारे चुको हुयुमि ऐं 5% इहो माना हुयो त भई मां हक़ ते आहियां। अगरि मूंखे तकलीफ़ अचे थी त पोइ मां बर्दाश्त कयां, या त वरी अहिड़ो नारो बि न आहियां। पोइ राति गुज़री वई। सुबुह जो असांजो जेको क्लर्क आहे मोहम्मद आसिफ तव्हांखे ॿुधायो, उहो घोटकी सेशन कोर्ट में जेको आहे उते हूंदो आहे, उते क्लर्क आहे सीनियर। त उहो मूं वटि रहीम यार ख़ान पुॼो। जी मुंहिंजी राइश रहीम यार ख़ान आहे, पंजाब रहंदो, उहो मूं ॾे आयो। उन मूंखे चयो त राति या कल्ह तव्हांखे धमकियूं वग़ैरह मिलियूं आहिनि ऐं तव्हां इहो ऐलान कयो आहे त मतिलबु तव्हां हार मञी आहे, असां तव्हां सां हर क़दम ते गॾु आहियूं। उन मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। ॿिया दोस्त बि हुआ जिन्हनि जा नाला खयां, ज़ुबैर अहमद वारनि जा, उहे संगत बि हुई काफ़ी, उन्हनि हौसला अफ़ज़ाई कई। इंशाल्लाह असांखे 4 महीना थी विया आहिनि। असां हिकिड़ो कारोबार माना जेको आहे माना डोनेशन, असां पाण में 7 माण्हू आहियूं, उहे बि डोनेशन कंदा आहियूं ऐं ॿियनि दोस्तनि खे बि असांजा नंबर ॾिनल आहिनि।
सही हिकिड़ो ॾिनल आहे जेको डोनेशन जे हिसाब सां, ॿिया दोस्त बि मदद कंदा आहिनि। सही मतिलबु सही जेको बि डोनेशन थींदो आहे, जी तव्हां परियों माण्हू जेको बि डोनेशन असांखे ॾिए थो, उन जो डोनेशन असां वटि पुॼी वियो, माना उन अलाह जी राह में ॾेई छॾिया। हाँ हाणे असांजे मथां डिपेंड करे थो त असां उनखे कहिड़े हिसाब सां जेको आहे सही, इहा बि तस्लीम वॾी कयूं था। ज़िम्मेदारी आहे, ॾियण माना- वारो त ॾेई हले वियो, हा, पर अलाह जी ज़िम्मेदारी आहे महिरबानी आहे सही त जॻह माना ते उहो बि पहुचाइण। असां मेरिट जे हिसाब सां छी छोकिरा आहिनि असांजा, माना अपील उते ईंदी आहे का बि बाबा हिन सां फलाणो मसइलो आहे, मजबूरी आहे, पोइ उतां 2 ॼणा माना अपील रखंदा आहिनि, 2 ॼणा इंक्वायरी कंदा आहिनि त वाक़ई हिन सां मसइलो आहे या हर बुर चवे थो, पोइ वरी 2 ॼणा वेंदा हुनजी मदद करे ईंदा। माना अलाह जी महिरबानी आहे, असांजे मेरिट ते कमु आहे, ऐं इनशाला असां हाणे रजिस्टर कराए करे इनशाला इनखे पाकिस्तान लेवल ते सिंध लेवल ते आणींदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु। हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं को सुठो कमु थियणु वेंदो आहे त उन में ॾुखियायूं ज़रूरु ईंदियूं आहिनि, जी रुकावटूं बिल्कुलु। ज़रूरु ईंदियूं मां आहिनि। 2015-16 में बि ईअं थोरो आवाज़ु खयो, जंहिंमें तकलीफ़ूं मूंखे ॾाढियूं आयूं, ऐं उहे बि सॼी सिंध जे साम्हूं आहिनि, पर अलाह से बहितरी कंदो त अहिड़ी ॻाल्हि आहे, हक़ ॻाल्हाईंदासीं, पाण तकलीफ़ बर्दाश्त कंदासीं। अलाह पर बहितरी चवंदा आहिनि त हिकु ॾींहुं तव्हांखे केतिरियूं बि तकलीफ़ूं बि नज़र ईंदियूं आहिनि, तव्हांखे रुकावटूं बि नज़र ईंदियूं आहिनि, ॾुखायूं बि नज़र ईंदियूं आहिनि, पर हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो आहे जंहिं ॾींहुं तव्हां कामयाबु हूंदा आहियो ऐं माण्हू मजबूर हूंदा आहिनि तव्हांजो साथ ॾियण ते। आई गेस ही जर्नी जेका बि बहितरी जी जेका जर्नी आहे, जेका बि भलाई जेका जर्नी आहे, उहा जर्नी कंहिं बि माण्हू स्टार्ट कई आहे उहा ईअं ई थी आहे। शुरू में तव्हांखे ईअं लॻंदो आहे त न ही त थी नथो सघे, पर उहो जॾहिं हलंदो आहे त ईअं रवानगी में हली वेंदो आहे जो इंसान खे ख़बर कोन पवंदी आहे। अच्छा जी, अज़ीम साहब सां गॾु तशरीफ़ फरमाइनि, तव्हांजी तरफ भी अचणु चाहींदमि, और ज़रा आपके बारे में बताइए, ज़रा डिजिटल मार्केटिंग के बारे में बताइए, उससे ताल्लुक़ के बारे में बताइए। हाँ, बेसिकली ये है कि मैं अभी रिसेंटली सर सैयद यूनिवर्सिटी में डिजिटल मार्केटिंग पढ़ा रहा हूँ। उसके साथ ये कि अब ये सबकी ज़रूरत पड़ गई है कि अनफॉर्चुनेटली जिसकी कोई फील्ड नहीं भी थी, वो अब ये डिजिटल एरा में आ रहा है और इस चीज़ को सीख रहा है और चाह रहा है कि अब मैं ये जो एक मतलब दुनिया की ज़रूरत है वो मैं अर्न करके कुछ मैं फाइनेंशियली स्ट्रांग हो सकूं या सेकंड सोर्स ऑफ इनकम अपनी बना सकूं। तो मीनवाइल इसमें ऐसा होता है कि आप डिजिटल मार्केटिंग के अंदर अपना करियर स्टार्ट कर सकते हैं और ये बड़ी वास्ट फील्ड है। इसके अंदर आप कोई भी सेलेक्टेड डोमेन अपनी पकड़ के, लाइक सोशल मीडिया मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, इन्फ्लुएंसर मार्केटिंग, कोई भी स्पेसिफिकली ऐसी डोमेन पकड़ के जिसमें आपको मज़ा आता हो या आपको लगता हो कि यार मैं ये अपनी स्टडी के साथ या जॉब के साथ 2-3 घंटे एज अ फ्रीलांस काम कर सकता हूँ, सही। तो इसमें आप अपना करियर बना सकते हैं। और ये डोमेन एक ऐसी है, जब हमने स्टार्ट किया था जब कोविड आया, तो मेजोरिटी लोगों को आफ्टर कोविड ही पता चला कि कुछ ऐसा भी हो सकता है कि हम घर बैठ के भी काम कर सकते हैं। तो अब कोविड को भी 4 साल से ऊपर हो गए हुए। तो अभी भी हमारे यहाँ मुल्क में मसला ये है कि थोड़ी सी लिटिल बिट अवेयरनेस की कमी है, लेकिन जो लोग इस चीज में आ रहे हैं, जो लोग काम कर रहे हैं, उनको समझ आ गया है कि हम घर बैठ के भी ऑनलाइन काम कर सकते हैं या अपने इंटरनेशनली भी इस चीज को इनहेंस कर सकते हैं। सही सही। अच्छा, वैसे भी मुझे लगता है जब आप डिजिटल मार्केटिंग की बात करते हैं तो आप जितने भी बिजनेसेस चल रहे हैं, चाहे वो सोशल प्लेटफॉर्म पे हो रहे हो या फिजिकल हो रहे हैं, अब तो मुझे लगता है उनकी भी जरूरत है और उनकी भी डिजिटल मार्केटिंग हो रही है। अच्छा, एक जब आप उसकी एजुकेशन की तरफ जाते हैं तो हमने तो बड़ा कॉमनली एक रिवाज है कि हमने बिना पढ़े ही वो मार्केटिंग स्टार्ट कर दी है। बहुत सारे क्लाइंट्स हैं जो हमारे पास हैं भी। तो जब आप उसकी एक्यूरेट जब स्टडीज की बात करते हैं, क्या डिफरेंस आपको नजर आता है उस काम में जो नॉर्मली मार्केट में हो रहा है? जिस तरह आपने फरमाया कि कोविड के बाद एकदम से रुझान आ गया, तो ज़ाहिर है एकदम से सबने तो डिग्रीज नहीं ली थी, डिग्रीज तो अब लोग इस तरफ आना शुरू हुए, तो हम एआई की तरफ भी गए, हम आईटी की तरफ भी गए, हम डिजिटल मार्केटिंग की तरफ भी गए। तो क्या डिफरेंस उसमें नजर आ रहे हैं आपको? डिफरेंस है, बिल्कुल। देखिए, अब काफ़ी ऐसी चीज़ें हो गई हैं जो डिजिटल मार्केटिंग या एआई या ग्राफिक डिज़ाइनिंग की एक्चुअली डिग्रीज और चीज़ें स्किल ज़रूर, क्योंकि आप कहीं भी ममालिक बाहर चले जाएं, कहीं भी आप चले जाएं, सबसे पहला सवाल ये होता है कि स्किल्स आती हैं। हाँ, सेकंड वो आपसे पूछते हैं। हमारी अनफॉर्चुनेटली मसला है, इसको बहुत एंड में समझा जाता है, लेकिन मीनवाइल आप दुनिया में कहीं भी जाएं, सबसे पहला सवाल ये होता है आपको स्किल क्या आती है, आपको क्या सर्विस आती है। तो अब ऐसा है कि जैसे मैं सर सैयद यूनिवर्सिटी में पढ़ा रहा हूँ, तो वहाँ पे ऐसे ही प्रॉपर इसकी एजुकेशन है, प्रॉपर इसके कोर्सेज होते हैं, प्रॉपर डिप्लोमा होते हैं कि आप एक स्टेप और एक फनल से गुजर के अपना आपको एक इनहेंस करें और आप काम करें। पहले ऐसा होता था कि मीनवाइल लोगों ने सिर्फ जस्ट यूट्यूब पे या अनदर कहीं पे वीडियो देख ली और उनको लगा कि यार ये बड़ी मुश्किल चीज़ है या बड़ी टेक्निकल है, मैं ना आईटी बैकग्राउंड नहीं है, मैं नहीं कर सकता। हाँ। ऐसा भी हुआ, कहने को स्टूडेंट्स हैं लेकिन हाउसवाइफ, मुझसे काफ़ी एज बड़े, काफ़ी छोटे ऐसे लोग भी आए जिन्होंने बोला यार हम कर सकते हैं, क्योंकि स्किल की एक्चुअली कोई उम्र नहीं होती। तो उन्होंने आके सीखा, उन्होंने किया, जब इम्प्लीमेंट किया तो उनको काफ़ी मज़ा आया, उन्होंने एंजॉय फील किया कि इसके लिए तो आप सिर्फ अपने 24 घंटों में से 4-5 घंटे देते हैं
अब वो आपके मुख्तलिफ क्लाइंट्स होते हैं, मुख्तलिफ चीज़ें होती हैं, तो प्रॉपर अब इसकी एजुकेशन भी आ गई है, प्रॉपर इसके डिप्लोमा, प्रॉपर चीज़ें हो रही है। पहले भी होती थी, लेकिन वही मसला है कि लोगों को अवेयरनेस नहीं थी कि कहाँ जाके सीखना है या क्या करना है। हाँ हाँ, अब अवेयर हो गए हैं लोग, और आपने सही कहा कि स्किल की कोई उम्र नहीं होती। बिल्कुल। हमारे पास तो छोटे छोटे बच्चे हैं जो डिजिटल मार्केटिंग में, जो एआई की टूल्स में बड़ा कामयाबी के साथ काम कर रहे हैं, और बड़े अच्छे अच्छे इन्फ्लुएंसर है हमारे पास जो बहुत ही यंग एज में, जिसको आप सोच नहीं सकते, लेकिन वो माशाल्लाह बहुत अच्छी अर्निंग कर रहे हैं, बहुत अच्छा अपना, न सिर्फ अपना पूरा स्टडीज़ का खर्चा उठा रहे हैं, बल्कि अपनी पूरी फैमिली को भी सपोर्ट कर रहे हैं। अच्छा, तो स्किल्स जी ॻाल्हि थिए थी, ऐं करियर जी ॻाल्हि थिए थी, त तव्हांजी तरफ़ ईंदमि। ऐं ही एक्टिंग, प्रोडक्शन ऐं सिंगिंग, इहो त हिकु हली रहियो आहे, पर माण्हुनि जो इहो ई चवणु आहे त तव्हां प्रोफेशनली कुझु न कुझु तव्हां पंहिंजे करियर ठाहिण जे लाइ ॿी का जॉब ज़रूरु रखो। छा ज़िंदगी में तव्हां सां गॾु छा रहियो? मुंहिंजी गवर्नमेंट जॉब आहे एक्चुअली। तॾहिं टाइम निकितो न एक्टिंग जो, न प्राइवेट जॉब वारा माण्हू किथां एक्टिंग टाइम न हूंदो आहे असांखे, बिल्कुलु टाइम न हूंदो आहे। सुबुह ॾिसंदा आहियूं, ॿियो राति ॾिसंदा आहियूं। हाँ सही, सिर्फ़ु सैटरडे संडे मूंखे मिलंदो आहे। अच्छा भाई, शूट सिर्फ़ु सैटरडे संडे ते ई थींदियूं आहिनि? जी जी सही भाई, इहो बि ठीकु आहे, इहो बि सही ॻाल्हि आहे। हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हांखे शौक़ु हूंदो आहे त तव्हां टाइम मैनेज करे ही वेंदा आहियो। अच्छा, हमेशा वाबस्तगी हिन ई माहौल सां रही, या बचपन किथे गुज़रियो, कीअं गुज़रियो? बचपन मुंहिंजो लाड़काणे में गुज़रियो। सही। ऐं पोइ कॾहिं बचपन में सोचो त कॾहिं कोई एक्टिंग बि ज़िंदगी में थींदी, या हमेशा हो न घर में चवंदा आहिनि त भई सरकारी अफ़सर थियणो आहे बस? उहो ईअं सोचींदा हुआसीं पाण में, जॾहिं गपशप थींदी, ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, हा, पर यानी कि हुयो न, त थींदो ई न। कॾहिं थींदो? हा। कीअं चांस अचानक, कीअं मतिलबु अचानक टीवी हिकिड़ो पहुची वियो था? कीअं का दोस्ती यारी मिली वई, या के एक्टर जेको कमकार करे छॾियो, कुझु छा थियो? बस कंहिंसां दोस्ती थी वई, उन में वरी मिली वियो चांस। सही, उते ही रस्तो में वरी लाइन अप थी वियो सॼो। सही सही। अच्छा, हूअं बि चवंदा आहिनि त तव्हां जॾहिं शौक़ु रखो था त पोइ ज़रियो पाण ई ठही वेंदो आहे, को न को ज़रियो साम्हूं अची वेंदो आहे। अच्छा जी, इंशाल्लाह जेके जेके प्रोजेक्ट्स तव्हां कया आहिनि, इंशाल्लाह उन्हनि जे बारे में बि डिस्कस कंदासीं, ऐं जेका एक्टिंग अरीब क़रीब असांजे हली रही आहे उन जे बारे में बि इंशाल्लाह तव्हां सां डिस्कस थींदी। पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हियुनि जे सिलसिले खे इहे जारी ही साई रखूं था। ये किथे असां को गाने वाने ताईं पहुतासीं जिंदे सां? यादि नथो अचे मूंखे। यादि नथो अचे? ब्रेक लॻी वियो न, स्पीड ब्रेकर वॾो आहे, नथा क्रॉस नथा करे सघो। चलो ठीकु आहे, सही आहे। जेसि ताईं असां स्मूथ वारे रोड ते अचो, कुझु ॿियूं ॻाल्हियूं शामिल कयूं था प्रोग्राम जे बारे में, ॿियनि शयुनि जे बारे में। तव्हां जी जेका लेबर यूनियन आहे, ज़रा सां ॼाणणु चाहींदमि, हे हेतिरो जेको अरसो, हूअं त चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां का बि शइ स्टार्ट कंदा आहियो त उहो इंडिविजुअल काफ़ी अरसे खां मेंटली उन शइ जे लाइ तयारु थी रहियो हूंदो आहे। जीअं तव्हां ॿुधायो 2015-16 खां माशाल्लाह तव्हां कुझु न कुझु करे रहिया हो। सभिनी खां वॾा मसला लेबर जा कहिड़ा नज़र था अचनि तव्हांखे? मज़दूर माना ईअं सम्झो तो राति सां लाल पहिरियों आहे, उनखे हमेशह ॻाढ़ो पटो पातल आहे, मुंहिंजी वीडियो बि पोइ आहे, उनमें मां पाण पातो बीठो आहियां। मज़दूर जेतिरी तकलीफ़ में हूंदो आहे, अगरि उनजो दर्द सफ़ा में सम्झूं, अगरि हर को पंहिंजो सम्झे, त मां सम्झां थो त इंसानियत बि बराबरि थी वञे, हर चीज़ बराबरि थी वञे। मां रहीम यार ख़ान को जॾहिं मुंहिंजो अधो हादिको मोटी आयो, कराची में रहे पियो, मां रहीम यार ख़ान को चढ़ियसि, मुंहिंजी फ्लाइट हुई कराची में। मूं हैदराबाद तक़रीबन सुबुह जो 5:30 या 6 जो टाइम हुयो, त मां उते पुॻमि। उते थकी पियुमि, मां थोरो ॿाहिरि निकिरमि, वॉकआउट कयां। मां ॿाहिरि जो निकितमि त असांजा रिश्तेदार 4-5 हुया, जेके माना अहिड़ी पोज़ीशन में मां उन्हनि खे ॾिठमि त मूंखे तकलीफ़ थी। मां मुंहं खे साइड कयमि, जीअं उन्हनि खे ख़बर न पए मां उन्हनि खे ॾिठो आहे, ऐं उन्हनि मूंखे ॾिसी वरितो। मूंखे जीअं ॾिठो उहे भॼणु लॻा त मां उते बीठमि। 4 ॼणा ॿिया अची विया, उहे जेके 4 भॼी विया, उहे चांहि बि वरिती अचनि था, अंडा बि वरिती अचनि था, बिस्किट बि वरिती अचनि था। इहे ग़रीब असां अमीरनि खां जेको आहे न मथे आहिनि दिलि में। बेशक ईअं आहे। त उन्हनि जी तकलीफ़ ॾिसी करे मूं में हिकिड़ो जज़्बो पैदा आयो आहे। मां हक़ीक़त इहा आहे, मां हैदराबाद जो सफ़र कराची ताईं मुश्किल सां कढियुमि। हीअ अलाह जी खेॾ आहे, अलाह से असांखे बि हिते रखी सघे थो, अमीरनि खे बि रखी सघे थो, अलाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे किथे रखे। हीअ आज़माइश आहे हिकिड़ी।
सही, बिल्कुल उहे बिल्कुल अलाह से असांखे जेको आहे हिमत ॾींदो ऐं असांजे दोस्तनि खे बि हिमत ॾींदो। इंशाल्लाह कोशिशि आहे जेको आहे असां हिनखे सिंध लेवल ऐं पाकिस्तान लेवल ते वठी ईंदासीं ऐं इंशाल्लाह हिनखे रजिस्टर कराए कानूनी तरीक़े सां इंशाल्लाह जेको आहे असां जेको थी सघंदो हाल फिरण हाल इंशाल्लाह असां मदद इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर से किथे सम्झो था जॾहिं तव्हां बि कंहिं बि लेबर जी ॻाल्हि कयो था, लेबर यूनियन जी ॻाल्हि कयो था, त कीअं सम्झो था त हिकु यूनियन खे, छो त तव्हांजी बेशक त अञा रजिस्टर्ड न आहे, बट जेके रजिस्टर्ड डिफरेंट तंज़ीमूं आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि, कीअं कमु उन्हनि खे लेबर जे लाइ करणु खपे, मज़दूर तबिके जे लाइ छा छा अहिड़ा इक़दामात आहिनि जेके उन्हनि खे करणु खपनि? असल में ॻाल्हि इहा ई आहे त मां तव्हांखे मिसाल ॾेई वियुमि ग़रीबी ऐं अमीरी वारो, इन में काफ़ी जेके न अहिड़ियूं माना टीम आहिनि जिन्हनि में जेके अॻुवान हूंदा आहिनि न उहे मदद वठी ईंदा आहिनि, DC खां वठी ईंदा आहिनि, ऑफिसरनि खां बि वठी ईंदा आहिनि, माना जेके बि इदारा हूंदा आहिनि न उहे मज़दूरनि जे हिसाब सां मदद ॾींदा आहिनि। असांजा ऑफिसर बि ॾींदा आहिनि। सही, उहे मज़दूरनि वटि न पुॼंदा आहिनि, उहे पंहिंजे पाण वटि जेको इस्तेमालु कंदा आहिनि। अगरि उहे मज़दूरनि वटि पुॼाइनि त बहितर आहे। पोइ इहो मिलण जो तरीक़ो बि आहे, इहो अलाह खे मुंहुं ॾेखारण वारो तरीक़ो बि आहे। असां वटि माना सिस्टम इहो आहे त माना मज़दूरनि वटि उन्हनि जो हक़ु नथो उन्हनि खे मिले। माना अगरि जंहिंखे वॾो करनि था उहो पाण खाई वञे थो। जेके रजिस्टर आहिनि मां उन्हनि जी ॻाल्हि कयां थो, असां रजिस्टर न आहियूं। अलाह असां जॾहिं रजिस्टर थियासीं अलाह असांखे ईमान ॾींदो की जेको हक़ु जंहिंजो आहे उनखे हक़ु मिलियो वञे। ऐं इन असांजी मदद सां जेका को उहे अमीर कोन थी वेंदा। माना अगरि कंहिंजी मदद कयूं था पिया उनजे दिलि मां ज़रूरु दुआ निकिरे थी पई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत अली अल्लाह ताला ने जेको आहे पुछो, चए दुनिया काइनात जा मालिक अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको इंसानु करे डायरेक्ट जन्नत में वेंदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको कंहिंजी दिलि रखे। त हज़रत अल्लाह ताला जा आंसू मुबारक ॿाहिरि निकिरी आया। चए पोइ इन जो जेको ॿियो रुख आहे, अगरि को कंहिंजो दिलि टोड़े वियो त उहो दोज़ख में वेंदो। त अगरि अलाह ताला इहा हर कंहिंखे सम्झ ॾे त मां सम्झां थो इंसानियत बि वापसि अची वञे ऐं हर चीज़ वापसि अची वञे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं वाकई में जॾहिं तव्हां हर अमल में ॾिसो था त इंसानियत पहिरीं आहे ऐं शायदि असां उन ई लेवल खे ॾिसूं कोन था ऐं ॿियनि तमामु शयुनि ते असां विढ़णु शुरू था करे छॾियूं, ॿियनि तमामु शयुनि खे सही करणु शुरू था करे छॾियूं। पर जेसिताईं तव्हां ग्रास रूट खां शयूं न सही कंदो उहे कॾहिं बि परफेक्टली स्ट्रेट कोन थींदियूं। उहे हमेशह ईअं ई डगमगाईंदियूं रहंदियूं जीअं अॼु असांजो मुआशिरो केॾीमहिल किथे डगमगाईंदे नज़र थो अचे। अज़ीम साहब तव्हांजी तरफ ईंदमि और ज़रा सा मुझे बताइए कि हमारे जो आज का बच्चा है, आप उन बच्चों को पढ़ा रहे हैं जो इस वक्त वो चीज़ पढ़ रहे हैं, लेकिन जो हमारा जो आज का यंग बच्चा है हमारे पास, क्योंकि ऑनलाइन क्लासेस भी बहुत ज़्यादा हैं, ऑनलाइन टीचिंग्स बहुत ज़्यादा हो गई हैं, और फिर आज की जो यंग जनरेशन है जो 10 साल 12 साल की उम्र का बच्चा है वो हमसे ज़्यादा वो उस टूल से ज़्यादा कनेक्टेड है, उस गैजेट से ज़्यादा कनेक्टेड है। आपको क्या लगता है कि कल आप इन तमाम चीज़ों को ऑनलाइन होते हुए देख रहे हैं, जिस तरह आप डिजिटल मार्केटिंग में हैं, तो क्या इन तमाम चीज़ों को आप कल आने वाला कल है उसमें आप देख रहे हैं कि ये तमाम चीज़ें ऑनलाइन हो जाएंगी? देखिए अब मेजोरिटी चीज़ें ऑनलाइन वैसे हो गई हैं। जितना पहले एक फिजिकल जाके शॉप पे या चीज़ों पे जाके लोग लेते थे, अब वो विंडो शॉपिंग का या इन चीज़ों का कॉन्सेप्ट खत्म हो गया। अब सारा ये डिजिटली आ गया है। लेकिन अब ऐसे बच्चों को देखती हूँ, माजरत आपकी बात कर रही हूँ, मैं तो घर के बच्चों को देखती हूँ कि हम फिर भी सोचते हैं कि यार ऑनलाइन मंगा रहे हैं, पता नहीं ऐसा ना हो जाए वैसा ना हो जाए, वो तो फौरन ऑर्डर कर देते हैं। बिल्कुल। अब तो मुझे लगता है बड़ों से ज्यादा बच्चे ज्यादा क्यूरियस होते हैं, स्मार्ट हो गए, स्मार्ट होकर उनको पता और वो वाकई सही चीज लाते हैं। बिल्कुल घर में हम शायद कभी कर जाए, हम असेस करने में हमारी गलती हो जाए, लेकिन वो जहां से ऑर्डर करेंगे वो चीज सही आती है। बिल्कुल। तो ये वाकई एक चेंज आ रहा है। और देखिए लोगों को समझ आ रही है कि हम घर बैठ के ऑर्डर अगर कर दें, हमें अगर जो चीज़ हम मंगवा रहे हैं तो हमें मिल जाएगी। टाइम टेकिंग है, आप शॉप पे जाओ वो चीज़ ढूंढो, ना मिल रही हो, तो ऑनलाइन हर चीज़ अवेलेबल है। तो लोगों को लगता है कि ये इजी एक्सेस है। और लेट्स से अगर कोई भी चीज़ उसने मंगवाई उसको नहीं समझ आई तो उसको पता है कि रिटर्न पॉलिसी भी मौजूद है, मैं इसको रिटर्न कर दूंगा। बिल्कुल। पहले भी ऐसा होता था लेकिन लोगों में अवेयरनेस नहीं थी। लोग बोलते थे कि हम इस बहाने शॉप पे चले। अब आप देखें कि सिर्फ नॉर्मली जो सीजन्स आते हैं उसमें ही लोग ज़्यादातर जा रहे होते हैं। अब लोगों ने बोला कि हम घर बैठ के मंगवा लेंगे, कौन जाए, कौन टाइम टेकिंग करे। ऑनलाइन एक चीज़ मौजूद है तो हेल्प आउट हो जाता है, तो उसमें टाइम भी बच रहा है। और आने वाले 5 साल बाद 6 साल बाद जितनी चीज़ें अभी ऑफलाइन हैं
वो ऑनलाइन हो जाएंगी। तो ये जो जितनी शॉप्स हैं, जितने रेस्टोरेंट्स हैं, जितने लोग हैं, इनको ये चीज़ समझ आ गई कि जब तक हम एक अपनी सोशल अपीयरेंस नहीं रखेंगे, हम इस डिजिटल एरा में नहीं आएंगे, जब तक हमें आगे और हम बढ़ नहीं सकते। सही, हम एक जगह स्टक हो जाएंगे। एक आपकी एक लोकेटेड है कहीं पे रेस्टोरेंट, कहीं पे कोई शॉप है, तो वहीं स्टिल रहेगी अनटिल एंड अनलेस आप उसकी सोशल अपीयरेंस ना करें। बिल्कुल तो ऐसा ही ये है। चीज एक लोगों को समझ आ गई है। बिल्कुल। अच्छा, इसके साथ साथ मैं ज़रा चाहती हूँ हमारे नाज़रीन तक ये बातें भी हम पहुँचाएं कि जब यहाँ सर सैयद यूनिवर्सिटी एक बड़ा इदारा है, बड़ा नाम है और उसकी डिग्री मैटर करती है, लेकिन हमारे पास बहुत छोटे छोटे ऐसे इदारे हैं, कुछ लोग वो घर में जाके भी टीचिंग्स दे रहे हैं, तो हमारे पास ऑनलाइन बहुत सारी ऑनलाइन सिखाने के लिए बहुत सारे ऐसे इंस्ट्रक्टर्स हैं जो खुद भी जाके सिखा रहे हैं बिना किसी नाम के। कुछ छोटे छोटे इदारे हैं जो गारंटी देते हैं कि हम बड़ी अच्छी ट्रेनिंग दे रहे हैं, तो क्या वो भी उसी मयार का ट्रेन कर रहे हैं? देखिए, हमारे यहाँ जो सबसे एक प्लस पॉइंट है ना, जो मुझे अच्छा लगता है, वो लगता है कि हमारे यहाँ ना प्रैक्टिकल होता है, हर चीज़ प्रैक्टिकल होती है। इवन कि आपको घर से ना लैपटॉप लाना है, ना कोई चीज़ लानी है, हम सारी चीज़ें प्रोवाइडेड करते हैं। तो उसमें जो स्टूडेंट आ रहा है उसको ये मुतमईन होता है कि मुझे ना तो घर से लैपटॉप लाना है, ना कुछ करना है, मुझे जाके हैंड्स ऑन प्रैक्टिस करनी है। तो ये मीनवाइल एक ऐसी चीज़ है जिसमें हैंड्स ऑन एक्सपीरियंस हो जाता है। अब वो चाहे एक हाउसवाइफ हो, एक स्टूडेंट हो, एक प्रोफेशनली कहीं पे ग्रेजुएशन की डिग्री कर रहा हो, वो बोल रहा है मेरा आईटी बैकग्राउंड नहीं, मुझे नॉर्मल चीजें पता है, लेकिन मैं अगर प्रैक्टिकल करूंगा तो शायद मुझे समझ आ जाए। सेम थिंग अगर वो ऑनलाइन करता है या कहीं और जाके करता है, तो उसको ये लैकिंग आती है, प्रैक्टिकल लैब नहीं है, प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन नहीं है। हाँ, ऑब्वियसली हमारे मुल्क के हालात आते हैं कि लैपटॉप लेके जाते हुए लोग घबराते हैं, डरते हैं घबराते कि हैं, यार नहीं लेके जाओ, एक ही चीज है, मैं प्रैक्टिस कहाँ करूंगा। तो जब वो हैंड्स ऑन प्रैक्टिस करते हैं, उनके पास पूरा वीक होता है, वो उसी की जाके घर पे प्रैक्टिस करते हैं, क्योंकि उनका भाई घर में एक जो लैपटॉप है मौजूद है। तो इससे काफी इंप्लीमेंटेशन होती है। मेजोरिटी जगहों पे हमें ये सुनने को मिला कि प्रैक्टिकल थिंग्स नहीं है। तो हमने मैंने तकरीबन अब तक 1500 स्टूडेंट्स एट अ टाइम पढ़ाए सर सैयद से। मुझे 3 साल हो गए सर सैयद में पढ़ाते हुए। माशाल्लाह। तो उसके अलावा भी कराची आपने कब पढ़ा था, पहले मुझे ये बताइए। मैंने कोविड के टाइम पे ग्रेजुएशन कंप्लीट करी 2021-22 तक। हाँ। उसके बाद जर्नी स्टार्ट हो गई थी, क्योंकि वर्क फ्रॉम होम था, सब घर पे थे, लॉकडाउन था, सही। तो पता चल गया था कि चीजें इंप्लीमेंट कैसे करना है। मैं आजकल के इंस्ट्रक्टर को देखती हूँ, मुझे लगता है हम ऑफिशियली मैं और मुझसे मेरी जो जनरेशन के जितने लोग हैं, हम ऑफिशियली उस एरा में हम एंटर हो चुके हैं। तो यहाँ हमारे जो टीचर से पहले हमें लगता था, हम जब टीचर सोचते थे तो पेरेंट वाली फीलिंग, अब मुझे लोग टीचर देखते हुए बच्चे लगते हैं। एग्जैक्टली हमारे सामने जो है टीचर वो बच्चे हो गए, मुझे ऐसे लगता है। नहीं, एक अच्छी चीज ये कि आई एम द यंगेस्ट विजिटिंग फैकल्टी इन सर सैयद यूनिवर्सिटी, है ना, वो लग भी रहा है जी। तो अल्हम्दुलिल्लाह चीज इस एक लेगेसी को कंटिन्यू रखा। उसके अलावा एक यूआईटी यूनिवर्सिटी है, उस्मान यूनिवर्सिटी, वहाँ पे भी मैं अपेयर कर रहा हूँ, वहाँ पे पढ़ा रहा हूँ। तो काफी एक अच्छा लगता है कि यूनिवर्सिटी लेवल पे ये चीज लोगों को समझ आ गई, खास तौर पे वेल नोन लोगों को, कि चलें यार डिग्री के साथ साथ हम स्किल्स भी करें। बस एक मकसद ये था कि यार मीनवाइल जो चीज हमने सीखी है, ये रिस्पॉन्सिबिलिटी, ये फर्ज है उन लोगों को बताएं जिनको नहीं पता। सही। उससे ये होता है कि आपकी कम्युनिटी और बॉन्डिंग अच्छी बन जाती है। कुछ लोग सिर्फ स्टक इसी वजह से होते हैं कि यार मैं तो यूनिवर्सिटी कभी गया ही नहीं, पता नहीं क्या होगा। तो हमारे सबसे प्लस पॉइंट ये है, आउटसाइडर्स आर आल्सो कम। हाँ, क्योंकि एज लिमिट कोई है नहीं, आउटसाइडर्स हो, यूनिवर्सिटी को कोई भी हो। कितने टाइम की हम पढ़ाई दे रहे हैं? क्या अच्छा देखिए, ये मीनवाइल ऐसा होता है कि ये डिफरेंट, आप यू कैन से दैट कोर्सेज होते हैं, डिफरेंट डिप्लोमास होते हैं। इसमें 3 मंथ्स भी होता है, 4 मंथ्स भी होता है, 6 मंथ भी होता है, डिपेंड ऑन कैटेगरी, लाइक इट्स बेसिक टू एडवांस। तो जो लोग ऐसे हैं जिनका बिल्कुल भी आईटी बैकग्राउंड नहीं है, तो हम उनको ये कहते हैं कि आप एटलीस्ट 2 मंथ्स की ट्रेनिंग लें, जिसमें आपको बेसिक चीजें आ जाएं। जब आपकी बेसिक बुनियाद अच्छी होगी ना, तो आप बेबी स्टेप ले सकते हैं। वरना अनफॉर्चुनेटली मसला ऐसा होता है कि जब वो एकदम 7 मंथ्स या 12 मंथ्स की प्रॉपर चीजों में आते हैं ना, वो स्टक हो जाते हैं। आईटी बैकग्राउंड नहीं होता तो उनके लिए वो एकदम कॉम्प्लिकेशन हो जाती है। तो दैट्स व्हाई वी कैन कंसीडर पहले बेसिक अपनी बुनियाद बनाएं। अच्छा देखिए, आप एआई का दौर आ गया। अब एज यू नो कि हमारे मोबाइल में भी मेटा एआई आ गया है। तो अब तो इंग्लिश का भी कोई मसला नहीं है। आप रोमन में भी लिखो, वो इंग्लिश में लिख के दे देता है। तो लोग जो पहले बहाने बनाते थे कि मैं नहीं कर पाता, मेरे पास ये नहीं है, वो नहीं है, तो बड़ा इजी है। इवन क्या आप उस पर वॉइस ओवर में भी बात कर सकते हैं, चैट जीपीटी पे आप आराम से वॉइस में बात कर सकते हैं। वो पूरा आपको करियर काउंसलिंग करके देगा अगर आप उससे रहनुमाई लेना चाहें। तो अब बड़ा ईजी हो गया है, और जो पहले मुश्किलात होती थी अब जस्ट इजी टू एक्सेस है, आपको जस्ट सर्च करना है और एवरीथिंग विल बी प्रोवाइडेड। चीज़ें बड़ी इजी हो गई हैं, और इस टाइम पर भी अगर कोई इन तमाम टूल्स को नहीं यूज करता, तो मुझे लगता है कि वो कभी जिंदगी में कुछ नहीं कर सकता, वो पीछे रह जाएगा। देखिए, हमें ना अनफॉर्चुनेटली वक्त के साथ अपने आप को बदलना पड़ेगा। अब वो चीज नहीं है कि देखें कहीं भी नॉर्मल पर्सन जॉब के लिए जाता है, फर्स्ट प्रायोरिटी हमने ये सुना है कि उनसे सवाल होता है कि आप बताएं आपको स्किल क्या आती है।
ऐसे ही अब अब लोगों दौर को यही समझ आ है, रही है। बिल्कुल, हाँ। पहले ऐसा नहीं था, पहले बोलते थे नहीं आप पहले बताएं डिग्री क्या है, आप क्या करते हैं, ये वो। सम ऐसे भी लोग हैं जो मेडिकल बैकग्राउंड है लेकिन वो डिजिटल मार्केटिंग है ये चीज इसलिए सीख रहे हैं क्योंकि उन्हें का वक्त की जरूरत है। हाँ। एटलीस्ट मैं सेकंड सोर्स ऑफ इनकम तो बना सकता हूँ, हाँ, सही, क्योंकि कोविड में कितने लोगों की जॉब गई, बिल्कुल, वो सिर्फ एक चीज पे डिपेंडेंट थे। हाँ। सेकंड चीज आ रही होती तो वो कहीं ना कहीं उनको बेनिफिट हो जाता कि मुझे ये नहीं आता लेकिन मैं दूसरी चीज से अर्न कर सकता हूँ। सही। तो बहुत सारे लोग, अभी आपने सुना होगा दोबारा एक वायरस आया है, हाँ। दोबारा चीजें हो रही हैं, तो वी नेवर नो, कोई भी चीज कभी भी हो सकती कभी है, भी हो सकती तो आपको है। मेंटली प्रिपेयर्ड होना चाहिए। हाँ, अल्लाह करे वो पाकिस्तान में ना है, वहीं तक रहे। है, बिल्कुल। हमें नहीं चाहिए, हमारे पास पहले बहुत सारे मेहमान हैं, हम बस बहुत, हम वैसे कहते हैं ना कि सिंध बड़ी मेहमान नवाज कौम आहे, त मूंखे लॻे थो वायरसिस में इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾाढो सीरियस वठी छॾियो आहे। हर वायरस फौरन ई कराची में अची लैंड कंदो आहे। ख़ैर, तव्हांजी तरफ़ ईंदमि, भई हिते तमामु शयूं जंहिं तरीक़े सां ऑनलाइन थी रहियूं आहिनि, ऑनलाइन शयूं नज़र अची रहियूं आहिनि, असां एक्चुअली मां ॾिठो आहे त माण्हू घणे हद ताईं ऑनलाइन प्लेटफॉर्म जी तरफ़ वञनि था। छा कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे या कॾहिं तव्हांजी प्रोडक्शन को अहिड़ो को प्लान ठाहियो आहे त अॻियां हली को अहिड़ो सोशल साइट ते पंहिंजो को चैनल पंहिंजो ठाहिणो आहे बजाए इन जो फला चैनल खे माण्हू शयूं ॾे? सोचो त आहे, हा, करण जी जीअं उमेद आहे। Netflix आहे तीअं चैनल ठाहे सघिजे थो। सही। अॼुकल्ह हर कोई ठाहे थो, बिज़नेस जे हिसाब सां हा, हले थो। ऐं छा तव्हांखे लॻे थो त छा उहो वधीक फ़ाइदो आहे उन में? वधीक फ़ाइदो न आहे, पंहिंजो बिज़नेस ओके आहे, सही, पंहिंजो त वो चवंदा आहिनि त पंहिंजी शइ उहा ई पंहिंजी हूंदी आहे। बसि तव्हांजी- कमाइण ज़रूरी आहे, कमाइण हा। ज़रूरी आहे, हलंदो पियो प्लेटफॉर्म। हा, तव्हां तो जंहिं डिपार्टमेंट का तालुक रखो था तव्हां बिल्कुलु सही, इहा ॻाल्हि तव्हांजी असां सम्झी सघूं था, बिल्कुलु कमाइण ज़रूरी आहे। अच्छा, कॾहिं सोचो को ऑनलाइन को क्लास वठण जी, एक्टिंग जी या सिंगिंग जी या को रिसर्च ऑनलाइन करण जी? जी विच में ठाहियो हिकिड़ो आहे एडी प्रोडक्शन वारो आहे जेको, अहा, उसने बनाया था, ऐप बनाई थी, मतिलबु हाँ। ठाहियो ऐं ऐप ठाही हुई त ऑनलाइन क्लासिस वठंदासीं असां। हा, उन में मतिलबु अगरि कोई रहण लाइ बि ईंदो त उनजो बि बंदोबस्तु कयो होसीं। अच्छा, जी ज़बरदस्त, त वरी उहो कैंसिल थी वियो, थोरो इश्यूज़ हुया कुझु। पर अहिड़ा तव्हांखे लॻे नथो अहिड़ियूं हुजणु खपनि फैसिलिटीज़? जी हुजणु खपनि, इंडिया में आहिनि, छो त इंडिया जी एप्स तव्हांखे मिली वेंदियूं ऑनलाइन, हा, हिते बि हुजणु खपनि। हुजणु खपनि, छो त मां जेको ॾिसी रही आहियां कराची में त बेशक टैलेंट आहे, पर कराची जो माण्हू वरी बि सर्वाइवल सिखी थो वञे। असांजो जेको ॻोठ देहात जो माण्हू आहे उन में टैलेंट आहे, उहो पहुची नथो सघे, ऐं उनजी जेको मेजर रीज़न आहे उहो इहो ई आहे त हिते रिहाइश कोन्हे। जी त ॿियो उन- सपोर्ट कोन्हे, आहे हा। घणा ई रीज़न आहिनि, फैमिली इशूज़ आहिनि, सही। फैमिली उन्हनि खे रोकींदी आहे त न कयो, एक्टिंग न कयो, हे न कयो, हा, इहे आहिनि अहिड़ो को तव्हांजी फैमिली मां त को अहिड़ो कुझु ॿुधण आहे, में पर कंदा आहियूं असां। असां ॿुधंदा ई कोन्हे, असां उन उमिरि खां निकिरी विया आहियूं, हाणे असां ॿुधंदा कोन्हे, हाणे असां ॿुधाईंदा आहियूं, ईअं ई आहे सही न। ऐं उहे मंथ में जॾहिं इनकम माण्हू जी सुठी ईंदी आहे त फैमिली खे मजबूर थी वेंदी आहे ॿुधण जे लाइ। जी चंदर साहब, बट इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके एक्चुअली मूंखे लॻे थो त तव्हांजे जेके रिश्ता आहिनि उन्हनि जी ख़ूबसूरती हूंदियूं आहिनि नंढियूं नंढियूं शयूं। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था, वापसि अची कुझु ॿियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी, वेलकम बैक। अच्छा जी, जॾहिं तव्हां कंहिं बि अहिड़े डिपार्टमेंट जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो या अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो जेके माण्हुनि जे लाइ फलाही कमु कनि था, उन्हनि जे मथां हिकु रिस्पॉन्सिबिलिटीज़ अलॻि हूंदियूं आहिनि, उन सां गॾोगॾु सवालात जा जेके जवाब आहिनि उहे अलॻि हिकु कॉर्नर हूंदो आहे अलॻि उन्हनि जो। तव्हांजी तरफ़ ईंदमि सनाउल्लाह साहब, थोरो सो मां इहो ज़रूरु ॼाणणु चाहियां थी त जॾहिं बि तव्हां को ऑर्गेनाइज़ेशन ठाहींदा आहियो, उहा ज़ाहिर काफ़ी सारनि माण्हुनि जो मेलाप हूंदो आहे, ऐं उन खां पोइ उहो रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि उन्हनि तमामु माण्हुनि जी हूंदी आहे। फंडिंग जो जेको सिलसिलो आहे, जीअं तव्हां चयो त असां हिन वक़्तु असां पाण कयूं पिया, पर ज़ाहिर हिकु शइ रजिस्टर थिए थी, उहा वॾी थिए थी, माण्हुनि जो जेको लेबर जो तादाद आहे उहो घणो तव्हां सां जुड़े थो, त फंडिंग जा जेके मसाइल आहिनि उहे बि साम्हूं अचनि था। छा प्लानिंग आहे तव्हांजी यूनियन जी त फंडिंग कंहिं तरीक़े सां करणी आहे, कंहिं तरीक़े सां वरी पोइ हुनजी डिस्ट्रीब्यूशन करणी आहे? हाणे 7 मेंबर असांजा पंहिंजा आहिनि ऐं 25 खां 27 ॿिया दोस्त आहिनि जेके डोनेशन ॾींदा आहिनि। असां जेके पाण 7 मेंबर आहियूं, माना असां पाण बि डोनेशन ॾींदा आहियूं ऐं ॿियनि दोस्तनि खे नंबर ॾिनो आहे जेको बि मदद जे लाइ, फलाई कमु आहे मदद जे लाइ
पोइ जेका बि माना अमाउंट घटिजे थी पोइ उन हवाले सां माना जेको आहे माण्हुनि जी माना असां मदद कयूं था पिया मेरिट जे हवाले सां। माना फ़िलहालु असांजो नंढो कमु आहे, हिकिड़े माण्हू जी माना महीने में बचे करे माना मदद करे सघूं था 3 खां 5 हज़ार रुपया सही माना 2 माण्हुनि जी करे सघूं था। उहो बि माना हुन सां हक़ी मसइलो हूंदो माना उन सां हूंदो आहे। माना जेके बि असां मेंबरान आहियूं असां पाण बि माना मेरिट ते आहियूं। मां महीने में ॿ जगह माना चई सघां थो बाबा फ़िलाणे सां मसइलो आहे, मां 10 जगह नथो चई सघां, 2 जगह चई सघां थो, ॿियो बि 2 जगह चई सघे थो। सही माना अहिड़े हवाले सां असांजो फ़िलहालु नंढो कमु आहे। माना 25 असां वटि तक़रीबन 60-70 हज़ार रुपयो अलाह जी महिरबानी आहे अमाउंट महीने में थी वेंदी आहे सही जेका असां डोनेशन माना माण्हुनि में तस्लीम कंदा आहियूं। हाणे सर्दी हुई माण्हुनि खे जुतियूं अची थियूं मिसाल कंहिं वटि कोन्हियूं, स्वेटर वग़ैरह जीअं मफलर थियो माना जेको थी सघियो असां माना कोशिशि कईसीं दोस्तनि जी महिरबानी सां। सही अॻिते बि अलाह सां उमेदु आहे ऐं दोस्तनि में उमेदु आहे जेके असां सां इन में तासुब न कंदा असांजो साथ ॾींदा। हे फल ई कमु आहे, अगरि असां तासुब कंदा असां इहा शइ बंदि करे ॾींदा उन्हनि जे लाइ फ़ाइदो कोई कोन्हे, न ई मां जे लाइ कोई नुक़सानु आहे। मूंखे अलाह जी महिरबानी आहे, मुंहिंजा पंहिंजा रहीमयार में कारोबार, मुंहिंजो शोरूम आहे, माशाल्लाह ट्रांसपोर्ट जो कमु आहे, मुंहिंजो फार्म आहे, मां उते पंहिंजो सुकून सां वेही खायां, मूंखे त को फ़र्क़ु नथो पए। अगरि ग़रीबनि जे लाइ मां अॻिते अचां थो, ग़रीबनि जे लाइ अचां थो माना जेको आहे तव्हां मुंहिंजो साथ ॾियो, तव्हां मुंहिंजो साथ ॾियण माना तव्हां ग़रीबनि जो साथ ॾिनो। मां को सियासी माण्हू न आहियां मां सियासत में ईंदुमि तव्हांखो वाउंड खसे वेंदुमि। ग़रीबनि जी मदद लाइ आयल आहे, तव्हां मूंसां गॾिजो, तव्हां अॻियो फ्रंट ते अचो, मां पोयों बीहां थो। ग़रीबनि जी मदद लाइ कोई फ्रंट ते अचे मां पोयों बीहंदुमि, हा छो जो ग़रीबनि जी मदद आहे अलाह से मथां को बचकिस जो ज़रियो असांजो हिते रखियो हुजे। हा पोइ बिल्कुल इन तरीक़े इन जे करे बसि कोशिशि हिकिड़ी कई आहे सही अलाह से असांखे फतह ॾींदो। इंशाल्लाह। अच्छा ही जॾहिं तव्हां मज़दूरनि जी ॻाल्हि कयो था त लेबर जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त काफ़ी सारियूं अनाउंसमेंट बि थियूं, मिनिमम जेका वेज हुई लेबर जी उहा बि डिसाइड थी, त छा असांजे मज़दूरनि खे वाकई में उहा मिनिमम जेको अमाउंट आहे महीने में उहो मिली रहियो आहे तमामु माण्हुनि खे? मक़सद जी ॻाल्हि इहा ई आहे त माना जेको हाणे असांजा हिते केंड ते हा असांजा 400 मज़दूर असांजा केंड ते कुलाची असांजा सही सही ॿिया बि आहिनि 400 असांजा कुलाची आहिनि ऐं उहो 400 ऐं उहे 400 असांजे शहर जा आहिनि, सही माना पिरापटी वारा माण्हू हुया। सही माना हालात जे हिसाब सां हा माना माण्हू पोइते पवंदो वियो अची हिते मज़दूरी ते पुॻा आहिनि। हा सही इन्हनि जा जेके हक़ आहिनि इन्हनि जा जेके हक़ आहिनि न उहे पोइते आहिनि, अच्छा हिननि जा हक़ पोइते आहिनि जी छो जो असां इन्हनि हर शइ पोइते छॾी आहे। हा ज़मीन वग़ैरह जीअं थियो पंहिंजा ॻोठ थिया या माना हाणे बि उते असां वटि सियासी जीअं वाउंड थींदा आहिनि 400 वाउंड हिते 400 माण्हू आहिनि 400 वाउंड आहे। इलेक्शन अचे थी त 400 घुराइनि था उते, इलेक्शन पूरी थिए थी वापसि करे छॾीनि था, वापसि करे पोइ छॾियो इन्हनि खे त को फ़ाइदो न पियो। सही माना मक़सद जी ॻाल्हि इहा आहे त माना मथे खे फ़ाइदो आहे हिननि खे को फ़ाइदो न थियो सही मुंहिंजे हिसाब सां वधीक अलाह बहितर ॼाणे। हा अलाह सां ख़ैर करे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां कंहिंजी परेशानियुनि जे जी तरफ़ जॾहिं तव्हां वेंदा आहियो त उन माण्हू खां वधीक तव्हां परेशान हूंदा जी आहियो, बिकॉज़ तव्हां पंहिंजे पाण खे रिस्पॉन्सिबल सम्झंदा मुंहिंजी आहियो। ॻाल्हि ॿुधो न, हे जेको महीनो माना पूरो थींदो आहे न असांखे हिते 200 रुपया बि कोई ॾींदो आहे, 100 रुपयो बि कोई ॾींदो आहे। असां 200 वारे खे फ़ोन कंदा आहियूं, 100 वारे खे फ़ोन कंदा आहियूं, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे असां 200 वारे खे फ़ोन कयूं, 100 वारे खे फ़ोन कयूं, माना सम्झंदा आहियूं 300 असांखे मिलंदा। अगरि इहे 300 कंहिं ग़रीब वटि पुॼी आहे त उनजे कमु अची वेंदा। असां सिर्फ़ु उन्हनि जे लाइ माना जेको आहे फ़ोन कयूं था पिया। हाणे उहो मसरूफ़ हुजे असां जेको फ़ोन ई न खणंदो आहे। हाणे असांजे अकेले पैसनि जे लाइ 200 जे लाइ फ़ोन नथो खणे या उहो मसरूफ़ आहे नथो खणे, पोइ असां हिनखे पंहिंजी इंसल्ट नथा सम्झूं, असां इहो माना मज़दूर जो असां साथ सम्झूं की असां उन्हनि सां साथ ॾियूं था। सही सही। अच्छा माशाल्लाह तव्हां ॾाढो ख़ूबसूरत कमु करे ई रहिया आहियो, पर मुआशरे में छो त डिजिटल दौरु आहे, डिजिटल साइड असां हर रोज़ु हिकु नयो हिकु एक्सपोजर आहे जेको डिजिटल साइड ते असां करे रहिया हूंदा आहियूं। अच्छा फुरकान साहब ये ज़रा मैं ज़रूर आपसे जानना चाहूँगी कि हमारे पास जब आप ये हम सिर्फ अभी तक क्योंकि सीखने में और सिखाने की बातें कर रहे हैं, वंस आपको वो चीज़ आ जाती है और आप फिर जब मार्केट में लैंड कर रहे होते हैं और आप अपना जो बिज़नेस है वो कायम कर रहे होते हैं और बहुत सारे प्लेटफॉर्म्स हैं, बहुत सारे ऑर्गेनाइजेशंस हैं जो आप पे रिलाई कर रही होती हैं, आपके साथ जुड़ रही होती हैं, काफ़ी सारे स्कैम्स भी इसमें नज़र आए। तो आपको क्या लगता है, क्या वाकई ऐसा है? लोगों का ये कहना है कि जो जितने भी ऑनलाइन प्लेटफॉर्म्स हैं या जो लोग ऑनलाइन काम कर रहे हैं, चाहे वो डिजिटल मार्केटिंग से रिलेट करते हो या खुद एक मार्केटर हो,
उनके साथ स्कैम बहुत ज़्यादा होते भी हैं और जो बाकी लोग हैं वो करते भी हैं, तो आप इसको कैसे देखते हैं? बिल्कुल ऐसा ही है। देखिए, हमारे यहाँ मसला सिर्फ इतना है ट्रस्ट का। बाहर ऐसा नहीं है। गोरे अगर क्लाइंट्स आपके हैं तो वो ट्रस्ट आप पे करते हैं, आप भी उन पे करते हैं। हमारे यहाँ मसला ये है कि ना तो क्लाइंट हम पे ट्रस्ट करता है, ना हम पे करते हैं। ट्रस्ट इश्यूज ज़्यादा हैं और ये फील्ड एक ऐसी है, इसमें मसला है बिल्कुल कि स्कैम वाली चीज़ और ये वाली चीज़ें हैं। हाँ, ये हमने भी फेस की थी इनिशियली लेवल पे, जब हम सीख रहे थे, चीज़ें कर रहे थे। इसको आप ख़त्म तो नहीं कर सकते, कम कर सकते हैं। कम इस तरह कर सकते हैं कि जब भी आप क्लाइंट के साथ काम करें, जब भी आप चीज़ें करें, आप प्रॉपर एक फनल ड्रॉ करें। फनल कैसे ड्रॉ करें? जैसे आपने उनसे कमिटमेंट करा कि सर ये पेमेंट बिफोर वर्क इतनी, बाद में इतनी। सही। शुरू में आप एक साथ सारी ना लें। एटलीस्ट लेट से अगर वो आपसे कंटिन्यू काम नहीं करता विद इन 15 डेज, विद इन 10 डेज, तो आप पे ये ट्रस्ट होगा जितना मैंने काम किया एटलीस्ट मुझे उतनी तो पैसे मिले। कुछ लोगों का हमारे यहाँ मसला ये है कि वो कम्युनिकेशन स्किल का मसला है। जब आप कम्युनिकेट सही करेंगे ना तो अगला बंदा ऑटोमेटिकली कन्वर्ट होता है, क्योंकि वो बोल रहा है कि ये मुझसे कम्युनिकेट इतने अच्छे अल्फाज में कर रहा है, ये मुझे समझा इतने अच्छे तरीके से रहा है, तो स्कैम वाली चीज में सेंस नहीं बन रहा। लेकिन सेकेंडली जब हमारे लोग के बारे में खुद पता ही नहीं है उसको कुछ, वो नया मार्केट में इन हुआ है और वो एकदम चाह रहा है कि नहीं मैं तो फुल पेमेंट जब तक नहीं लूंगा तब तक मैं काम नहीं करूंगा। समटाइम आपको बात अपनी रखना भी पड़ती है, समटाइम नहीं भी रखना पड़ती, क्योंकि आप अपना पोर्टफोलियो क्रिएट कर रहे हैं। सही। लेट्स से क्लाइंट अगर आपको कह रहा है आप काम कर दें, मैं काम के बाद पेमेंट दूंगा, तो आप काम इस नियत से स्टार्ट कर दें कि मेरा पोर्टफोलियो बन रहा है, मैं काम इसी वे में कर रहा हूँ कि एटलीस्ट मुझे हैंड्स ऑन एक्सपीरियंस हो जाएगा। हाँ, तो हमारे लोग इसलिए स्टक हो जाते हैं। वो बोलते हैं नहीं छोड़ो कि क्लाइंट जब तक पैसे नहीं देगा। लेट्स से आप लिटिल अमाउंट की चार्ज कर लें, जिसमें क्लाइंट भी कहे कि यार इतनी कम अमाउंट है जिसमें तो स्कैम बनता भी नहीं है। आप लिटिल बिट अमाउंट ले लें कि एटलीस्ट स्टार्ट तो करें, ताकि उसको एक नजर आए सिलसिला होता हुआ चीजें कि हाँ यार वाकई रिजल्ट आ रहा है। फिर उसके बाद अपनी बात आप रखेंगे तो अगला अग्री भी करेगा कि हाँ यार रिजल्ट नजर आ रहे हैं और लिटिल बिट अमाउंट इसने शुरू में ली थी। अच्छा, फुरकान मुझे ये बताएं कि हम जैसे हमने अभी तक आपने जो मुझे बातें बताई है कि अच्छा कोई डॉक्टर है, कोई फला चीज़ कर रहा है, कोई फला चीज़ करता है, उसके पास 3-4 घंटे है तो वो डिजिटल मार्केटिंग भी कर ले, एक सेकंड सोर्स ऑफ इनकम उसके पास आ जाएगी। लेकिन क्या डिजिटल मार्केटिंग जो सीख रहा है, जो कर रहा है, क्या वो इस दिमाग से आ सकता है कि भाई और कोई मुझे जॉब नहीं मिल सकती, मैंने इसी पे काम करना है, सारा दिन इसी को देना है, 24 घंटे मैंने इसी पे काम करना है और मैंने अपना घर भी चलाना है और ज़ाहिर है आगे ग्रो भी करना है, क्या वो रिलाई कर सकता है इस पर? देखिए, लेट्स से अगर कोई बंदा जॉब कर रहा है, वो जॉब के साथ इस फील्ड को इनिशियली 2 घंटे दे डेली बेसिस पे, ठीक है। अभी नया साल स्टार्ट हुआ है तो समझो 365 डेज का पहला चैप्टर स्टार्ट हुआ है, तो अभी आपके 21 डेज निकल गए, बुरा नहीं है। लेकिन अगर यही 3-4 महीने निकल जाएंगे तो अब रिकवर करना मुश्किल हो जाता है। हाँ। आप ये करें, 2 घंटे दें। अगर आपको लग रहा हो कि मेरा इंटरेस्ट डाइवर्ट हो रहा है, मेरा पैशन है, मैं ये कर सकता हूँ, मैं थक तो नहीं रहा काम करके, तो फिर आप फौरन स्विच कर लें। आप ये ना करेंगे जॉब छोड़ दी और सारी चीजें और 100% रिलाय हो गए, ऐसा नहीं होगा। देखें, अल्लाह पाक भी उसी को ही नवाजता है जो बंदा मेहनत करता है। तो जब आप मेहनत करेंगे तो डेफिनेटली रिजल्ट आता है और आपका सिलसिला बन जाता है। लेकिन आप बिल्कुल ही, मैंने भी शुरू में जब जॉब में कर रहा था तो मुझे जब लगा कि यार 2 क्लाइंट के बाद इतनी अमाउंट बनने शुरू हो गई है कि जॉब से बेहतर है, देन मैंने स्विच किया। और ऑब्वियसली मेरा, देखें, जिस पर्सन का पैशन प्रोफेशनल बन जाए ना, तो उसको मजा आता है, एंजॉय फील करता है। तो ये मेरा पैशन भी है, प्रोफेशनल भी है। आप 6 घंटे भी काम करो, आप कहीं पे भी इवेंट में भी गए हो तो रिमोट, आप एज यू नो कि मोबाइल से भी आप काम चल ही रहा होता है। तो लोग ना एकदम इस पे रिलाय ना करें, पहले वो ये देखिए कि उनका इंटरेस्ट डाइवर्ट हो रहा है। किसी की देखा देखी में मत आए कि वो कर रहा था तो मैं भी, देखिए क्या पता वो इस चीज में अच्छा हो, आप ना हो। देखा देखी में मत आए, आप 1-2 घंटे दें, चीजें देखें, इंटरेस्ट शो करें। देखिए, डिजिटल मार्केटिंग बहुत बड़ी डोमेन है, इट्स सो वास्ट फील्ड। आप इसमें एक स्टेप पकड़ लें, दिस इज कॉल्ड सोशल मीडिया मैनेजमेंट। सही। जितने सेलिब्रिटीज हैं, जितने लोग हैं, ये सोशल मीडिया मैनेजर ढूंढ रहे होते हैं जो उनके सोशल मीडिया अकाउंट्स मैनेज कर ले। ये बेसिक लेवल है जिसमें फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट कैसे हैंडल करते हैं, अपनी डेली पोस्टें और स्टोरीज कैसे डालते हैं, दिस इज इनिशियली लेवल। आप एकदम ही नहीं कि मैं लाइक इसमें गूगल एड्स भी आते हैं, SEO भी आता है, तो आप एकदम हर जगह मत जाएं, आप बेसिक लेवल से स्टार्ट करें। सोशल मीडिया मैनेजमेंट क्या होती है, फेसबुक का पेज कैसे बनता है, ऑप्टिमाइजेशन कैसे होती है, रोजाना कंटेंट डालने तो हैशटैग कैसे इस्तेमाल करना है, दिस इज बेसिक लेवल। जब आपको इंटरेस्ट हो रहा हो, आप ऐसा फिर आप आगे ग्रो करें। सही। अच्छा, ये जब एक किसी ने जैसे आपने कहा कि अगर उनका इंटरेस्ट भी है, वो डाइवर्ट भी हो गए और वो इस वक्त ऑनलाइन काम भी कर रहे हैं, लेकिन जो मुल्क के इंटरनेट के हालात में देखती हूँ, आपको नहीं लगता रिस्क फैक्टर बहुत ज्यादा है इसके में? बहुत ज्यादा है और अचानक पता ही नहीं चलता, इंटरनेट 2-2 3-3 दिन तक चलना छोड़ देता है। आपने सुना होगा कि हमारे यहाँ कहा जाता है कि शार्क खा गई,
हाँ शार्क को क्यों इंटरनेट का तारी हमारा पसंद है मुझे नहीं पता, हाँ लेकिन मसला अभी भी इंटरनेट के बड़े मसले हुए थे प्रीवियस 3 to 4 वीक्स में। हाँ अब ऑब्वियसली हम जैसे लोग काम कर रहे हैं, जो नए लोग काम कर रहे हैं, इंटरनेट इज अ बेसिक थिंग। बिल्कुल हमारे मुल्क में जो है ना इंटरनेट, उसके अलावा जो बेसिक चीज है ना वो कंप्लीट नहीं है। या हम अगर लेट्स से काम कर रहे हैं, हाँ जो बंदा मोबाइल में भी काम कर रहा है वो ऑब्वियसली इंटरनेट कनेक्ट करेगा तो अनदर थिंग कर पाएगा ना। अभी आपने अगर लेट से मोबाइल का डेटा भी ऑन करा तो वॉइस नोट भी नहीं जा रहा था, इतनी प्रॉब्लम लास्ट 2 to 4 वीक्स में आई हुई थी। तो ये प्रॉब्लम फेस होती है। और अब हम क्या करें, पाकिस्तान में अगर हम रह रहे हैं तो ये समझे द पार्ट ऑफ जर्नी, हाँ तो इसको हमें करना पड़ता है, इसका अनदर ऑप्शन है नहीं अनफॉर्चुनेटली। हाँ बिकॉज जब आपके पास इंटरनेट ही नहीं है तो आपके पास आप कितने भी स्किल्ड हो उसका कोई फायदा नहीं है। जब आप डिजिटल प्लेटफॉर्म्स की बात करते हैं फिर कोई फायदा नहीं है। लेकिन ये भी बात सही है कि जैसे आपने कहा कि जब आप मेहनत करते हैं तो अल्लाह ताला खुद रास्ते बन जाते हैं। हाँ रास्ते बन जाते हैं। जब आप मेहनत करते हैं ना तो आपको खुद मजा आता है कि यार मैंने अपने पैसों की ये पहली चीज ली है, या मैंने ये चीज करी तो मैंने ये अचीव किया है। लिटिल बिट अचीवमेंट हो, कोई बड़ी चीज नहीं कह रहा। हाँ। जैसे मेरा जिस यूनिवर्सिटी में पढ़ा रहा हूँ या जिस भी यूनिवर्सिटी में मैं एज अ गेस्ट स्पीकर जाता हूँ, अराउंड अल्हम्दुलिल्लाह मैंने 25 यूनिवर्सिटीज कैप्चर करी हैं इन 4 years। माशाल्लाह। तो माशाल्लाह। जब मैं जिस यूनिवर्सिटी में मेरा पढ़ने का ख्वाब था उस यूनिवर्सिटी में मैं एज अ गेस्ट स्पीकर गया। हाँ। तो अब ऑब्वियसली ये बात 2022 और 23 में नहीं थी, लेकिन उस तक अपना आपको तैयार किया, प्रिपेयर्ड किया मेंटली। हाँ। मुझे एक चीज समझ आई थी कि कोई भी डिजिटल स्किल सीखना कोई बड़ी बात नहीं है। बड़ी बात 2 चीजों की है, एक कम्युनिकेशन स्किल और एक कन्विंसिंग पावर। हाँ हमारी है ना सही। कॉन्फिडेंस नहीं है लोगों को, डिग्री कर लेते हैं लेकिन कॉन्फिडेंस नहीं आता। तो सही। कॉन्फिडेंस बिल्ड करने के लिए सिर्फ आप एक चीज कर सकते हैं, जो भी चीज आप सीख रहे हैं उसको लोगों तक पहुंचाएं, लोगों को बताएं। सही। चीजें इंप्लीमेंट कैसे होंगी, आपके पास सोशल मीडिया अकाउंट्स मौजूद हैं, अब तो आप शॉर्ट रील्स डाल सकते हैं। हाँ। फेस रिवील ना भी करें, एआई के थ्रू आप वॉइस ओवर के थ्रू काम कर सकते हैं। आपका बिल्कुल फेस नहीं आएगा, सिर्फ वॉइस ओवर होगा। बिल्कुल। तो आप चीजों को जब इस तरह करेंगे आपका कॉन्फिडेंस बिल्ड होगा, हाँ ताकि जब कॉन्फिडेंस बिल्ड होगा तो आपको स्किल पे ऑटोमेटिकली कमांड होगा, सही। क्या ये चीज मुझे आती है, मैं इसको बेच भी सकता हूँ। सही। और कॉन्फिडेंस तो वैसे भी कहता है ना कि ये भी एक साइड का एक तरह का बिजनेस ही है बिल्कुल, जो हम जिसकी बिल्कुल। हम बात कर रहे हैं। और अनकरीब मुझे लगता है कि ये बड़े बिजनेसेस में शुमार हो जाएगा। बिकॉज बल्कि हम अगर ग्लोबली बात करें तो वो तो शुमार हो ही गया है। जब आप फेसबुक को, टिकटॉक को और इन सारी चीज़ों को आप देखते हैं तो ये ग्लोबली एक बड़े बड़े बिजनेस में शुमार हो गया है। तो कल को ये छोटे छोटे जो बिजनेस हैं, क्या पता कल को ये भी बड़े बिजनेस में शुमार हो जाए। तो बिजनेस जब भी आप करते हैं, जब तक आपके अंदर वो कहते हैं ना खुद मुख्तियारी ना हो, कॉन्फिडेंस ना हो, तब तक आप नहीं कर सकते। तो कॉन्फिडेंस तो मुझे लगता है इसके लिए सबसे पहले चाहिए। सबसे पहले बिल्कुल। और देखिए सेकंड चीज, अब बिजनेस करना, जैसा हम लोग कहते थे पहले, अगर यही नॉर्मली जुमला था कि किसी के वालिद साहब का बिजनेस है तो वो बेटा संभालेगा, यही यूजुअली चलता हुआ ट्रेंड आ रहा था। अब नॉर्मल एक बेसिक चीज आ गई है, ई कॉमर्स। ई कॉमर्स इतना आसान है कि घर बैठा हुआ जो पर्सन है वो भी कर सकता है। बिल्कुल। सिर्फ आपके पास एक नॉर्मल प्रोडक्ट होनी चाहिए, कोई एक ऐसा प्लेटफॉर्म होना चाहिए। प्रोडक्ट भी ना हो, आप किसी और प्लेटफॉर्म से कर दें। ये ऐसे बिजनेस ये भी चल रहा है, लोगों को देखें, बड़े कामयाब बिजनेस कर रहे हैं तो लोग। अब इतना वेरी इजी है। देखिए जब आपने शुरू में स्टार्ट किया, 6 मंथ दिए, 6 मंथ देने के बाद आपको कॉन्फिडेंस आ गया कि मैंने 10 प्रोडक्ट सेल कर दी 6 महीने देने के बाद। हाँ। आपका कॉन्फिडेंस ना बिल्ड होगा, आपको ना फिर न्यू आइडियाज मिलेंगे। अच्छा ये प्रॉब्लम सॉल्विंग प्रोडक्ट है, ये भी बेच सकती है ऑनलाइन। सही। तो ई कॉमर्स में बड़ा आसान हो गया है। और जब आप ऐसा ऐसा करते हैं तो आपकी टीम बिल्ड हो जाती है जी। फिर आप अपने साथ लोग रख लें, चीजें करें तो आपकी बड़ी अच्छी कम्युनिटी बन जाती है। लेकिन बस एक चीज है, लोग ना कंसिस्टेंसी नहीं दे पाते। कंसिस्टेंसी ये मैंने अपने स्टूडेंट्स में भी ये चीज देखी है, वो 3 दिन काम करेंगे, 4 दिन करेंगे, नॉर्मल बैक टू नॉर्मल लाइफ। कंसिस्टेंसी जब आप देंगे, मुस्तकिल मिजाजी देंगे, तो एक एवरी इंसान को भी मकाम मिल जाता है। बिल्कुल ऐसा ही है। अच्छा दर्शक, प्रोग्राम जे इख्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं ऐं जेके माण्हू एक्चुअली तव्हांखे पहिरीं सभिनी खां पहिरीं त मां इहो ज़रूरु इन शइ जे बारे में ज़रूरु को मैसेज ॾियण खां पहिरीं इन शइ जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदमि त तव्हां जॉब खां पोइ एक्टिंग जी तरफ़ या सिंगिंग जी तरफ़ या प्रोडक्शन जी तरफ़, हिन वक़्तु हिकु सुठी जॻह ते प्रोडक्शन हाउस बि आहे तव्हांजो, हली बि रहियो आहे, जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहियासीं। पर छा कंहिं माण्हू खे बेसिक खां, जेको माण्हू का बि जॉब नथो करे, कोई यंग ब्लड आहे, उनखे इंडस्ट्री खे ॾिसी तव्हांखे लॻे थो त उनखे सिर्फ़ु एक्टिंग करे उहो पंहिंजो घर हलाए सघे थो? छा लॻे थो तव्हांखे? 2-3 कम ज़रूरी आहिनि। 2-3 कम, हिकु बि न, मां त ॿियो 2-3 कम 2-3 कम करणु पर सख़्तु महिनत जी ज़रूरत आहे। सही। महांगाई जंहिं हिसाब सां वधी रही आहे। सही। इहे छो आहे त असां जॾहिं इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं था, इंडस्ट्री असांखे नज़र अचे थी त इंडस्ट्री हेॾी वॾी आहे ॾिसण जे लाइ, त एतिरी वॾी आहे। इंडस्ट्री में एतिरो इनकम बि अचे थी
एतिरी वञे बि थी, ॾिजे सैलरीज़ बि वञनि पियो खोड़ सारियूं। सो इंडस्ट्री त हे मतिलबु बिलियंस जी इंडस्ट्री आहे, पोइ बि असां हिन इंडस्ट्री ते इन इंडस्ट्री खे ईअं रिलाए नथा करे सघूं, ईअं छो आहे? पहिरियों त जेको नओं माण्हू हूंदो आहे उनखे त यूज़ कयो वेंदो आहे, उनखे सैलरी वग़ैरह कुझु एक्सपेंसिस न ॾिना वेंदा आहिनि, उनखे यूज़ कयो वेंदो आहे पंहिंजे प्रोग्राम में, पंहिंजी एक्टिंग में, पंहिंजे ड्रामनि में। हा, सिर्फ़ु एतिरो ई कयो वेंदो आहे। सही। उन खां पोइ उनखे ख़र्चो बि पंहिंजो करिणो पवंदो आहे, ट्रांसपोर्ट जो, ॿियो टियों, अगरि जे पाण खे प्रमोट करिणो अथसि। हा हा, असां वटि ईअं आहे। सही, इहा वाकई तव्हां सही पिया ॻाल्हि चयो, इहा वाकई हक़ीक़त आहे। पर छा उन खां पोइ को माण्हू पंहिंजो करियर ठाहे सघे थो? केरु ठाहे सघंदो, उन में टाइम लॻंदो, सख़्तु महिनत जी ज़रूरत आहे। तव्हां पाण मीडिया जा आहियो। जी, पर इनिशियली तव्हांखे ज़ाहिर कुर्बानियूं ॾियणियूं पवनि थियूं। जी जी जी। ऐं उहा ही मूंखे लॻे थो असां बिज़नेस जी बि ॻाल्हि करे रहिया आहियूं, ऑनलाइन बिज़नेस जी बि ॻाल्हि करे रहिया आहियूं। मूंखे लॻे थो जीअं तव्हां बिज़नेस में तव्हांखे कंसिस्टेंसी ऐं बिज़नेस में तव्हांखे इन्वेस्टमेंट स्टार्टिंग में खपंदी आहे, हिकु एक्टर ठहण जे लाइ, एक्टर लाइ बि इन्वेस्टमेंट ज़रूरी हा न, आहे। शुरूआती तौर में तव्हांखे इन्वेस्टमेंट करणी आहे, पोइ तव्हां सोचो त किथे तव्हांखे कुझु नालो बि मिलंदो ऐं तव्हांखे को पोइ पैसा अर्निंग ॿ टे तव्हांजी पैसा स्टार्ट मिली थी वेंदी। हा। सो Starting इनिशियल में दौर आहे। ते तव्हांखे पाण इन्वेस्टमेंट करणी पवंदी। जी। अच्छा, जेके माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि या जेके उहे माण्हू जिन जी का पहिरीं जी ख़्वाहिश हुई, लाड़काणे वारी ख़्वाहिश त असां एक्टर ठहंदासीं, पोइ न थी सघिया, पर हिन वक़्तु डिफरेंट जॻहियुनि ते आहिनि, डिफरेंट जॉब्स करे रहिया आहिनि, उन्हनि खे एक्टिंग जी तरफ़ वेलकम करण जे लाइ छा चवंदो तव्हां? वेलकम करण लाइ इहो चवंदासीं मोस्ट वेलकम, कॉन्टेक्ट कनि, मौक़ो ॾिनो वेंदो किथे न किथे। ऐं असां वटि त हाणे Adjust नयो कयो प्रोडक्शन हाउस बि स्टार्ट थी वियो आहे, तव्हां पंहिंजे प्रोडक्शन हाउस जे बारे में ॿुधाए सघो था? फ़िलहाल न आहे ॿुधाइणो। फ़िलहाल न ॿुधाइणो, अच्छा ठीकु आहे, असां बाद में ॿुधाईंदासीं। पर एक्चुअली जेके माण्हू अचणु पर चाहिनि मौक़ो था, ज़रूरु ॾिनो वेंदो, ईअं आहे। मौक़ो ज़रूरु ॾिनो वेंदो, इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं जल्दी असां अनाउंसमेंट हुन प्रोडक्शन हाउस जी कंदासीं, जेके नए माण्हुनि खे बि मौक़ो ॾींदा ऐं उन्हनि माण्हुनि खे जंहिंजा पुराणा ख़्वाब आहिनि उहे बि साझा कंदा। ईअं ई आहे? इंशाल्लाह। जी जी जी, बिल्कुलु। सही। इंशाल्लाह। अच्छा जी, प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं सना लता साहब, तव्हां जा बि लफ़्ज़ चाहियां थी त असांजे नाज़रीन ताईं पहुचनि। कुझु उहे ॻाल्हियूं, हींअर खोड़ सारा मज़दूर बि असांखे ॾिसंदा हूंदा, उहे माण्हू जेके मज़दूरनि जी मदद करे सघनि था, उहे बि हींअर असांखे ॾिसंदा हूंदा, उन्हनि सभिनीनि जे लाइ छा पैगाम ॾियणु चाहींदो? ये पैगाम आहे त माना असां में मां ॿ टे नाला कोन खणी आयुमि, सदाम जो कोन खणी आयुमि, ऐं सगीर, यासिर, उहे बि असांजी टीम जा आहिनि, मेंबर आहिनि। त सभिनि खे इहो मैसेज आहे त माना जेके बि अगरि ग़रीबनि जी को मदद करणु चाहे थो त उनजो साथ ॾेई करे ग़रीबनि जी मदद कनि, ऐं ग़रीबनि जो जेको हक़ आहे उहो ग़रीबनि ते पुॼाए, मेरिट कनि। बाक़ी ईअं हाणे ॿियनि खां वठी करे हिकिड़ी असां इताद ठाहियूं, वरी उहा असां जेको आहे उहो करायूं, छा चवंदा आहिनि, माना अॻिते वठी वञूं उनखे, असां उन्हनि जो सहारो वठी करे पोइ असांखे उतो जेका पेमेंट मिले उहा असां पाण वटि हेल्प करे छॾूं। इहा माना मुनासिबु ॻाल्हि आहे, जेको उन्हनि जो हक़ आहे उन्हनि ते पुॼायो, या पोइ उन्हनि खे यूज़ न कयो। सही। पोइ त रहंदो उन्हनि जी दिलादारी आहे, अगरि उन्हनि खे अॻियां करे उन्हनि जो हक़ पाणो, पोइ त उन्हनि जी दिलादारी करणी आहे, सही। उनखां बहितर आहे। बाक़ी इंशाल्लाह असां कोशिशि कयूं था पिया, अलाह पाक में उमेद आहे की असां कामयाबी कंदा। इंशाल्लाह इंशाल्लाह। इहा जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, न सिर्फ़ु तंज़ीमनि जे लाइ, ऑर्गेनाइज़ेशन्स जे लाइ, बल्कि मूंखे लॻे थो त इहो हर माण्हू जे लाइ इहो हिकु पैगाम आहे त जेको हिसो असांखे असांजे मज़हब सेखारियो आहे त जेको हिकु हिसो तव्हांखे ग़रीबनि जे लाइ कढणो आहे, उहो हिसो ग़रीबनि जे लाइ ई कढो, न ई फला जॻह ते जमा कयो। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके रजिस्टर कराए करे माना पोइ माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा आहिनि या कुझु कंदा आहिनि। असांजो उहो न आहे, असां नंबर ॾियूं था पिया, असांजो रजिस्टर बि थी वञे, असां नंबर ॾींदासीं, अगरि पंहिंजी मर्ज़ी सां राय ख़ुशी सां अगरि को ग़रीबनि जी मदद करणु चाहे त करे, बाक़ी कंहिं ते बि को ज़बरदस्ती न हूंदी। असां पाण में 7 मेंबर आहियूं, अगरि असां 500 बि 1000 बि विझूं, असां 7000 जी बि महीने में मदद कयूं त असांजे लाइ उहो बहितर आहे। बाक़ी जेको आहे अगरि कंहिं शइ उन्हनि जी मिले मज़दूरनि त उहा उन्हनि ते पुॼाइणु खपे, बाक़ी उन्हनि जो ईअं सहारो वठी उन्हनि जी रांदो दिलादारी न करणु खपे। सही, छो त मक़सदु त ज़ाहिर आहे मदद करणु आहे, पोइ चाहे पंहिंजे हथ सां थिए या ॿियो को माण्हू डायरेक्टली करणु चाहे। इन में ईअं आहे काफ़ी माण्हू जेको आहे इहो सहारो वठी पोइ ज़ाती मसइलो हूंदो आहे, पोइ चवंदा आहिनि तव्हां पुॼी वञो, मज़दूर पुॼी वञो, माना पोइ अगरि का फसरी थी पए त वरी बि माना मज़दूर जी गिची में पोइ जहिड़ो थी वञे त पोइ मसां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उते मज़दूर खे घुराइनि था, मफ़ाद पंहिंजो आहे, घुराइनि मज़दूर खे था, पंहिंजे मफ़ाद में तव्हां पाण जेको आहे हल कयो, मज़दूरनि जो मसइलो आहे त मज़दूरनि खे घुरायो, पंहिंजे मसइले में जेको आहे मज़दूरनि जे मसइले में जेको आहे पाण न ईंदा आहिनि, पंहिंजे मसइले में मज़दूरनि खे घुराईंदा आहिनि। अलाह साईं सभिनी खे हिदायत ॾे, वरना ये ॻाल्हियूं वाकई में थींदियूं आहिनि, नज़र ईंदियूं आहिनि। हमारे जो आज के बच्चे हैं जो आना चाह रहे हैं डिजिटल प्लेटफॉर्म्स की तरफ और डिजिटल मार्केटिंग की तरफ आना चाह रहे हैं, उनके लिए क्या पैगाम देना चाहेंगे?
बस एक चीज़ ये है कि अब जितना टाइम ज़ाया हो गया है इट्स ओके, अब आने वाला दौर ज़ाया ना करें, क्योंकि अनफॉर्चुनेटली आप ना चाहते हुए भी इस फील्ड में आ जाएंगे आने वाले दौर में। सही। तो आप अपना टाइम ज़ाया ना करें और टेक स्मॉल स्टेप, हाँ। उसके बाद फिर आप आहिस्ता आहिस्ता बड़े स्टेप लें। और किसी भी फील्ड में आने के बाद हेजिटेशन फील ना करें, पेशेंस ज़रूरी है। खासतौर पर ये जो फील्ड है ये 9 to 9 नहीं है, 12 to 12 नहीं है, ये 24/7 है। क्लाइंट कभी भी आ जाता है, कभी भी काम हो सकता है, तो हेजिटेशन फील ना करें और ईमानदारी से काम करें, क्योंकि हमारी ऑनेस्टी ज़रूरी है इस काम में। आपको अगर लग रहा है कि क्लाइंट के साथ मैं डील कर रहा हूँ तो इन पैसों में बात बन जाएगी तो इट्स ओके, वरना रिलेशनशिप उससे खराब ना करें। आप उसको बोल दें कि ठीक है हम अनदर प्रोजेक्ट में अपने साथ जुड़ जाएंगे। तो शुरू में इस तरह काम करें। और अगेन एक चीज़ को अपने पर हावी मत करिएगा कि एज कुछ भी नहीं होती स्किल सीखने की। कुछ लोग ऐसे होते हैं कि मैं अब नहीं सीख सकता, मेरी उम्र निकल गई। उम्र कुछ भी नहीं होती। ऐसे भी लोग हमने देखे हैं जो जिनको अल्लाह पाक ने सही सलाहियत दी, वो 40+ हैं, लेकिन उन्होंने कहा यार अब मैं कर सकता हूँ क्योंकि मुझे अब समझ आ गई ये चीज़ें। सही। तो स्टेप लें, फिर आप देखें इंशाल्लाह आपके लिए रास्ते बन जाते हैं। सही। और आप तो हम तो डिजिटल प्लेटफॉर्म की बात करें, प्रिंस चार्ल्स को देख लें, 65 के बाद उनको जो है वो किंगडम की सीट मिली है, तो ये तो सिर्फ एक वो तो पूरे किंगडम की बात है, वो तो ये तो छोटा सा एक प्लेटफॉर्म है यार, कोई भी कभी भी आ सकता है। थैंक यू सो मच हमारे साथ होने के लिए। तहां जी वरी मेहरबानी सगर हुजण जिला वरी मेहरबानी तहां जी भी वक्त करी सारे प्रोग्राम में शामिल थियण जिला। तहां सां मुलाकात इंशाल्लाह वरी सुभाणे थींदी। तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।